बिस्मिल्लाहिर्रहमानिर्रहीम नाज़रीन प्रोग्राम सब मेरा में आऊं तहांजी मेज़बान तेरी मवान नज़ीर के जिथे भी हो कुछ आबाद होंदो यकीनन सुबह सुबह जी की थदी थदी जे के सुबह जो आगाज यकीन ता एंजॉय कंदा होंदो यकीन अल्लाह से जिक्र है कुरान पाक की तिलावत सा ए उन सा गडो गड जदी चाय हुजे टपाल मेज़बान यकीन ता वधिक एंजॉय कंदा होंदो जी त प्रोग्राम से ताउन के टपाल मेज़बान चाय टपाल मेज़बान जे ताउन सा असे प्रोग्राम सब मेरा में धाबो से जिले ते बेहतरीन अंदाज में जे के अदा से ज्यादा टपाल मेज़बान जी चाय चाय रहन अदा से क्या भलेकार कंदा भलेकार दस जा कीअं ठीक आयो एडी जी ॾिसो केॾी सुबुह सुबुह सां इलाही थधि थी वेंदी आहे ऐं उते जॾहिं चांहि जो कप वरी हुजे यकीनन असां सॼो ॾींहुं छा त बार बार ई असां चाहींदा आहियूं त असां चांहि पींदा रहूं त टपाल मेज़बान जेको आहे जॾहिं खां पाकिस्तान आज़ादु थियो तॾहिं खां असां साथ आहे ऐं सिंध जी मेज़बानी जो राज़ बि टपाल मेज़बान चांहि आहे जॾहिं असां सजाद खे चवंदासीं असांखे जल्दी जेके टपाल मेज़बान जी गरम गरम टेस्टी ऐं कलरफुल जेकी आहे उहा असांखे चांहि जेके असांखे पीआरे ऐं जीअं त नाज़रीन हर्च जे ॻाल्हि हूंदी आहे त असां पंहिंजो ज़िंदगी जो स्टार्ट वठूं या समराइज़ कयूं जी सभु चवंदा आहिनि त राति जो जॾहिं सुबुह था त पूरे ॾींहं खे ओवरव्यू करे पंहिंजे जेको कुझु का शइ ग़लति थी या का शइ सही थी उनजो सॼो समराइज़ ओवरव्यू करे नेगेटिव ॻाल्हियूं छॾे करे पॉज़िटिव ॻाल्हियूं पंहिंजे अंदरि रखी पोइ सुम्हो ऐं अलाह साईं सां दुआ करे कलमो पढ़ी करे या अलाह सुभाणे जेको ॾींहुं आहे उहो मुंहिंजो ख़ैरु वाफ़िस सां थिए ऐं मुंहिंजा ही कम आहिनि इहे चङाई ऐं भलाई सां थी वञनि त ईअं असां सॼे साल खे समराइज़ यकीन अॼु जे प्रोग्राम में कंदासीं त ख़ासि तौर ते महारान टेलीविज़न जेको केतिरो ख़ासि जीअं पैंडेमिक स्टार्ट थी 2020 जीअं स्टार्ट थियो त ॿाहिरि मुल्क वठी कोविड जी सूरत हाल ॿुधंदा ईंदासीं किथे कहिड़ा केसिस थिया केतिरा पेशेंट्स जेके त माना हिकिड़ी टेरेबल जेकी आहे कंडीशन हुई जॾहिं असांजे पाकिस्तान में ही कोविड अची वई त उन खां पोइ बि हिकदमि सां लॉकडाउन लॻी वियो एतिरा काफ़ी इदारा जेके आहिनि इकनॉमिकल हवाले सां या शोबिस जे हवाले सां या स्कूल जे हवाले सां ॾिसो सभु शइ लॉकडाउन थी वई त पोइ बि जेको मेहरान टेलीविज़न कहिड़ी कठिनाइयुनि सां कहिड़ी माना उनसां सां पंहिंजो प्रोग्राम सुबुह में उहो कंटिन्यू कयो ऐं उन सां हवाला सां असांजे जेके न्यूज़ जेके आहिनि जेके बि प्रोग्राम लाइव आहिनि ख़ासि तौर ते न्यूज़ जे हवाले सां सभिनि खे आउं एप्रिशिएट करणु चाहींदमि असांजा जेके न्यूज़ रिपोर्टर हुया असांजा न्यूज़ कास्टर हुया त इलाही पंहिंजो माना वक़्तु पूरी टीम जेकी आहे सत जेके पंहिंजो रिस्पॉन्सिबिलिटी लॉयल सम्झी करे अपडेट करण बि इलाही ज़रूरी आहे आवाम खे असांजे जेके सिंध में ख़ासि हुते असांजे जेके सिंध में ॿाहिरि जेके माण्हू जेके मेहरान टेलीविज़न खे इलाही पसंदि पिया कनि त उन्हनि खे अपडेट रखणु उन्हनि पंहिंजी ज़िमेदारी सम्झी उन्हनि पंहिंजी आगाही सम्झी थी की उन्हनि खे आगाही ॾियण लाइ पंहिंजी ज़िमेदारी सम्झी थी की उन्हनि सम्झंदा त असांजो फ़र्ज़ु आहे त असां सभिनीनि माण्हुनि खे अपडेट कंदा रहियूं ऐं उन सां गॾो गॾु एंटरटेनमेंट वारो साइड बि जीअं तव्हां ॾिसो त लाइव हवाले सां प्रोग्राम जेके बि लाइव्स हुया त उन खे बि यकीनन मेहरान टेलीविज़न शाना बशाना बिल्कुलु तव्हांजे व्यूअर्स खे एंटरटेन कंदो रहियो त इन हवाले सां बि आउं मज़ीद चवणु चाहींदमि त नए ईंदड़ साल में बि काफ़ी सारो सुठो एंटरटेनमेंट जेके प्रोग्राम्स आहिनि या नॉलेज जे हवाले सां नवां रंग आहिनि उहे यकीनन मेहरान टेलीविज़न तव्हां लाइ खणी ईंदो ऐं ज़िंदगी में नवां रंग हुजणु घुरजनि भले छो पंहिंजो घर हुजे उन खे बि डेकोरेट कयो मुख़्तलिफ़ एंगल में पर हिकिड़ी शइ ॾिसो हिकिड़ी शइ जेकी आहे कंटिन्यूसली हिकिड़ी रिधम में हलंदी आहे त इंसान घर में ई जेको आहे माण्हू बोर थी वेंदो आहे त खणी करे हिन पासे को तरक़ी सॾो या उते या अगरि अफोर्डेबल आहे त हिनखे चेंज करे छॾो लेकिन क्रिएटिविटी लाइफ में हुजणु ज़रूरी आहे ऐं जीअं त नाज़रीन तव्हांजो असांजो साथ मिलंदो फ़ोन कॉल जे ज़रिए नंबर अनाउंस कंदमि जेको स्क्रीन ते बि ईंदो हूंदो 022102885 डायल किसान प्रोग्राम में ज़रूरु शामिल थींदा ऐं जीअं त थधि इलाही वधी वई आहे कोहिड़ो इलाही वधी वियो आहे त जेके मुंहिंजा ड्राइवर ॿाहिरि हज़रात आहिनि उन्हनि खे आउं काइंडली रिक्वेस्ट कंदमि जेको सेफली ड्राइव कनि वेट करनि जेसिताईं जेको कोहिड़ो जेको आहे वञे धुंध या वञे पोइ पंहिंजे सफ़र ते निकिरनि ख़ैर सां हुननि जी मंज़िल थिए ऐं ख़ासि तौर ते शहर में बि आउं इहो चवणु चाहींदमि जेके बि आउं कल्ह बि इहा ॻाल्हि कई हुयमि त बाइक हलाईंदड़ जेके बि राइडर्स आहिनि तव्हां केयर कयो हेलमेट पायो थधि एॾी लॻी पई आहे पाण खे पूरो कवर करे हलो ऐं ख़ासि तौर ते मास्क त असांखे उहो ई पंहिंजी ज़िंदगी में हिन महिल ताईं एनहांस करिणो ई करिणो आहे जेसिताईं कोविड जी सूरत हाल असांजी पूरी दुनिया मां एग्ज़िट नथी थिए त प्रिकॉशन्स एतिरा तदाबीर असांजी लाइफ में इलाही ज़रूरी आहिनि सोशल डिस्टेंस ऐं गैदरिंग्स खां अवॉइड ईअं यकीन आहे ईअं न सम्झो त कोविड जेको हींअर एग्ज़िस्ट कोन थो करे एग्ज़िस्ट करे थो लेकिन असांजे कुवत मुदाफ़ियत काफ़ी जेको अलाह शुक्र आहे इन मुल्क में इन सिंध में जेके असांजा निज पिच जेके खाधा आहिनि ख़ासि तौर ते एग्रीकल्चर जे हवाले सां असां जेके बि प्रोटीन वाइटामिन्स जेके बि असां वठंदा आहियूं त उन्हनि ई असांखे हिन महिल ताईं सेफ रखियो आहे ऐं जीअं त नाज़रीन असांजे प्रोग्राम में हमेशह ख़ूबसूरत महिमान मौजूदु हूंदा आहिनि अॼु बि असांजे प्रोग्राम में ख़ूबसूरत महिमान मौजूदु आहिनि उन्हनि खां बि पुछंदासीं त हीउ 2020 हुननि लाइ कीअं रहियो या ईंदड़ जेको साल आहे हुन लाइ छा प्लानिंग्स आहिनि छा रंग आहिनि ऐं मेहरान टेलीविज़न जे हवाले सां ऐं कीअं ॾिसंदा उहे पाण जेके अॼु
असां जेके प्रोग्राम में जेके ॿई गेस्ट आहिनि उहे मेहरान टेलीविजन जो हिसो बि आहिनि ऐं ईंदड़ साल में जेके आहिनि उहे ॿई ड्रामे में बि कमु कनि पिया त उन हवाले सां बि उनको काफ़ी कुझु ॿुधासीं त नया जेके ड्रामा मेहरान टेलीविजन खणी पियो अचे त उनखे की था ॾिसनि ऐं उन्हनि जो उनमें कैरेक्टर कीअं आहे ऐं जेके असांजा व्यूवर्स आहिनि उन्हनि जी छा मयार ऐं मुख़्तलिफ़ प्रोग्राम जे हवाले सां उन्हनि जा छा व्यूज़ ऐं छा कंडीशन यकीनन इंसान जेको कमु कंदो आहे त उनखे ख़बर पवंदी आहे त बाबा हीअ शइ आऊं कयां थो में बि हिन हवाले सां मूंखे घणी पज़ीराई मिलंदी या इन शइ खे मोट मिलंदी त अचो त नाज़रीन असांजा जेके पहिरियां गेस्ट आहिनि उन्हनि खे आउं भलीकार कंदमि राशिद शाह भलीकार कीअं आयो ठीकु आहियो पाण मेज़बान बि आहिनि बहितरीन कंपेयर बि आहिनि असांजे प्रोग्राम में काफ़ी दफ़ा शामिल थी विया आहिनि पर हाणे उहो नेक्स्ट जेको आहे साल जो बसि कुझु ई ॾींहं बचा आहिनि त मेज़बान बि थींदा यकीनन मेज़बानी जा फ़र्ज़ उहो यकीनन पंहिंजो उहो पूरो बि कंदा जी ऐं घणो कुझु ॻाल्हाया मूंखे हाणे तव्हां ॻाल्हायो मां सवेल खां सोचे रहियो आहियां तव्हां ॻाल्हियूं आणियो किथां पिया होस्ट जो इहो त कमाल हूंदो आहे त मतिलबु हिकिड़ो कंप्यूटर वांगुरु मेमोरी रखण जो उन्हनि ॻाल्हियुनि खे रिवाइंड करण चलो अॼु तव्हांजी बि मेमोरी रिवाइंड कराईंदासीं ॾिसो सॼो साल कीअं रहियो बिल्कुलु पर तव्हां सां गॾोगॾु असांजा जेके आहिनि ॿिया बि महिमान मौजूदु आहिनि पहाड़ ते जेको रिटायर्ड डॉक्टर आहिनि डॉक्टर सां गॾु उहे असांजा बहितरीन जेके आहिनि एक्टर आहिनि ऐं सिविल एमरजेंसी वार्ड में उन्हनि केतिरा साल उन्हनि संभालियो माना हू एॾो सीरियस शोबे सां गॾो गॾु हू एंटरटेनमेंट ऐं पंहिंजे आर्ट ऐं पंहिंजे टैलेंट ऐं पंहिंजे फन एक्टिंग खे बि उन्हनि कंटिन्यू कयो हीअं रिटायरमेंट खां हू उन्हनि पंहिंजो वक़्तु पूरो पंहिंजो जेको एक्टिंग ऐं मीडिया खे ॾेई छॾियो आहे त अचो त नाज़रीन उन्हनि खे भलीकार कंदासीं डॉक्टर नेक मोहम्मद भट्टी तव्हांखे भलीकार प्रोग्राम सुबुह में में कीअं आहियो ठीकु आहियो हा ठीकु हूंदो आहे तव्हांजी ऐं फस्ट ऑफ ऑल आऊं जेको आहे मेज़बान टपाल चांहि वारनि जो शुक्रगुज़ार आहे जंहिं असांखे हिते घुरायो ऐं जेसिताईं ख़ुशी जी ॻाल्हि आहे तमामु घणी ख़ुशी थी आहे इन खां पहिरीं बि असांजे प्रोग्राम में ईंदा रहिया आहियूं ऐं तव्हांजी महिरबानी अदा मुर्तज़ा मजबूर जी महिरबानी जो तव्हां असांखे प्रोग्राम में घुराईंदा रहंदा आहियो ऐं जेसिताईं नए साल जी ॻाल्हि था तव्हां कयो त नओं साल ईंदड़ साल अलाह खां इहा दुआ आहे त असां लाइ तमामु ख़ुशियूं खणी अचे छो त हीअ जेको गुज़िरियल साल आहे उहो कोविड जे हवाले सां जेको कुझु थियो आहे प्रॉब्लम छा आहिनि उनजो ॾुख त ॾाढो आहे इहा वबा जेका आहे हिन जे करे जेकियूं परेशानियूं आयूं आहिनि ॾाढियूं परेशानियूं आयूं आहिनि इवन एतिरे क़दुरु परेशानियूं आहिनि जो माण्हू पहिरीं उमिरि ते हज ते वेंदो बिल्कुलु काफ़ी 2020 काफ़ी कुझु ॾेई वियो या काफ़ी कुझु हाणे ॾेई वेंदो इस्खारनि अहिड़ी माना ट्रेवलेबल यादूं जेकियूं आहिनि अहिड़ा जेके क्रीम लेजेंड जेके असांजे फर्ज़ एतिरे उहे सभु असांखे विछड़िया आहिनि पूरी दुनिया में जेकियूं आहिनि एतिरो लॉस करे वॾी क्वांटिटी वॾी ह्यूज अमाउंट में जेको जानियुनि जो जेको नुक़सानु हिकिड़ी वबा जेको थियो यकीनन इहो साल जेको असां न चवंदासीं त ईंदड़ साल जेको असांजो इहो थिए जी राशिद शाह 2020 जेको गुज़रियो आहे उन हर हिकु दिलि खे ॾुखायो आहे ऐं काफ़ी सारा उन्हनि जा प्यारा हिन साल में विछड़ी विया आहिनि जिन जी उमेद न हूंदी वञण जी उहे बि विया हलिया वैसे ज़िंदगी ते त को भरोसो न आहे पर जॾहिं जिन महिल इहा वबा आई असां उनखे ॾाढो हिकिड़ो पहिरीं त घटि सम्झो हुयो ॿिए मुल्क में आहे हिते आहिस्ता आहिस्ता जंहिं महिल हिते अचणु लॻी त हालात बिगड़णु लॻा ऐं 2020 में तक़रीबन 6-7 महीना त असां स्टे ई कयो आहे ॿाहिरि निकिरणु हाणे रबे ताला खां इहा ई दुआ आहे त परवरदिगार आलम असांजे मथां बाझा रखे ऐं पंहिंजी रहमतूं नाज़ुल करे जेको 21 जेको अचण वारो आहे उहो असांजे लाइ मोहबतूं प्यार ऐं सभ खां वधीक सुख खणी अचे जंहिंमें असां खां घटि में घटि हीअ वबा असांजे मथां वञे ऐं असांखे रबे ताला खां हमेशह जॾहिं बि नमाज़ पढ़ंदा आहियूं त इहा ई दुआ घुरंदा आहियूं त परवरदिगार आलम असांजे ऐं तमामु हिन दुनिया में रहंदड़ जेके बि इंसान आहिनि उन्हनि सभिनीनि खे पंहिंजी सलामती सां आबाद रखो आमीन आमीन यकीनन हर वक़्तु दुआ जेतिरी घुरंदासीं ओतिरी असांजे हक़ में बहितर थींदी को बुराई हूंदी को कोड़ो कज़ा हूंदी उहा टली वेंदी आहे उहा शइ आहे जेका तमामु मुसीबतूं दूर कंदी आहे टरी वेंदी आहे यकीनन इहे सभु शइ असांखे जेतिरो घुरिजे त असां सदको ख़ैरात त इहे सभु शइ अलाह पाण फरमायो आहे त जेतिरो तव्हां पंहिंजी जान जो सदको ॾींदो त तव्हांजे मथां बुरायूं टरी वेंदियूं रसूलुल्लाह जी अहादीस बि आहे हिन में त सदके ॾियण सां तव्हांजो मौत बि टरी वेंदो आहे बिल्कुलु बिल्कुलु टरी वेंदियूं आहिनि यकीनन इहे सभु शयूं सोचणु घुरिजनि त असांजी ज़िंदगी इलाही आसान ऐं पीसफुल थी सघे थी ऐं असां कॾहिं बि का बि शइ न चवंदासीं
अच्छा अच्छा हिकिड़ी रशिशा हिकिड़ी काउंटिंग त करे ॿुधायो सुबुह महिराण असांजो जेको आहे 5 हफ़्ते में माना 5 ॾींहं हले थो मंडे टू फ्राइडे सुबुह सां आगाज़ थिए थो त साल जी तव्हां काउंटिंग कयो त कीअं थींदो अंदाज़ो इहो कयो त केतिरो टाइम हलियो वेंदो डॉक्टर साहब आहे न डॉक्टर साहब जेतिरी इंजेक्शन हूंदियूं न ओतिरो छो जो मूंखे मैथ्स जो ॾाढो कचो आहे इंजेक्शन चलो इहो बि बैलेंस सही आहे जेतिरी इंजेक्शन आयूं हूंदियूं ओतिरो ई माना इहो सही मैथ्स जो ॾाढो कचो आहे सही सही न कैलकुलेटर ॾींदासीं बाद में हाँ, ईअं ठीकु आहे जी इन सां चेक करे वठंदा कैलकुलेटर से याद हो तो एग्जाम में जॾहिं वेंदा हुआ तो एकदम से एक्सक्यूज मी मिस कैलकुलेटर प्लीज तो वो वक्त भी हूंदो त तव्हां बि ईअं करे कैलकुलेटर घुरी सघो पिया हाँ ईअं कयूं ॿियो त हिसाब करे वठो त ॾिसो असां वाऊं तव्हांखे चुपचाप ॾिसो केतिरो महिरान साल विझनि प्रोग्राम सिमरन जी पूरी टीम जेकी आहे सॼो तरह कयूं ऐं भला हिकिड़ो ब्रेक वठां पोइ उन आहे तव्हां जेसिताईं कैलकुलेटर तव्हांखे ॾियो त तव्हां हिसाब बि करे वठो ऐं पोइ असांखे ॿुधाइजो बि त महिरान टेलीविजन जो केतिरो जेको आहे सुबुह पहिरां जेको ब्रेक आहे केतिरी महिनत जी कॉपी कंदासीं तव्हां ॿुधाइजो वरी मां वञी करे छॾींदुमि चीटिंग कोन थींदी आहे ठीकु आहे ये वक़्तु शॉर्ट कमर्शियल ब्रेक जो है इन्हीं प्रोग्राम से ताउन का टपाल मेज़बान जेके वधाए रिश्तनि जो मान सिंधी मेज़बानी राज़वी टपाल मेज़बान चाय जेके दस ज्यादा असांखे थोड़ी देर में एंजॉय कराईंदा बहितरीन चाय बहितरीन रंग बहितरीन खुशबू कारे नमन जो असां सां गॾु रहिजो वेलकम बैक नाज़रीन प्रोग्राम ताउन के टपाल मेज़बान जेके वधाए रिश्तनि जो मान सिंधी मेज़बानी राज़वी टपाल मेज़बान चाय जेके हींअर असां सभई एंजॉय पिया कयूं कीअं लॻी चाय टपाल मेज़बान जी साहब डेफिनेटली साहब कीअं लॻी चाय टपाल मेज़बान जी सिंध जी मेज़बानी जो राज़वी टपाल मेज़बान चाय अगर का ॻाल्हि कंहिंसां दिलि जी करणी आहे त सभु को उनखे टपाल मेज़बान जी चाय पीआरे पंहिंजी दिलि जी ॻाल्हि आसानी सां करे सघो था ऐं तव्हांजो असांजो साथ बि थो फोन कॉल जी ज़रिए ऐं जेको स्क्रीन ते बि ईंदो हूंदो 022102885 डायल करे असांजे प्रोग्राम में ज़रूरु शामिल थींदा जी ऐं सुवालु छॾियो त केतिरा प्रोग्राम थींदा आहिनि असांजा 260 कैलकुलेट करे विया शायदि कैलकुलेशन खे राउंड अबव या ओवर I think चलो ठीक है ॾिसो था 260 जेका ख़ासि तौर ते अहिड़ी पैंडेमिक सिचुएशन ते तव्हां ॾिसो पिया ऐं किथे माना स्मार्ट लॉकडाउन जिते लॻल हुयो ऐं काफ़ी ॿाहिरि वञण जी परमिशन ई कोन्हे त उते इन हवाले सां असां पर चलो ईद जा बि मिलाए करे डबल करे वठंदासीं 240 बि प्रोग्राम लेकिन असां ईद जा बि असां प्रोग्राम माना कयासीं त हिन प्रोग्राम में त ही त मेन प्रोग्राम आहे जंहिंमें गेस्ट बि अचनि था गेस्टनि खे इनवाइट करण ऐं अहिड़े हालातनि में तव्हां उन्हनि सां वेही करे प्रोग्राम करण बिल्कुलु ऐं ॾिसो इन सां गॾु टपाल मेज़बान पूरो साल जेको असां साथ ॾिनो जी त मूं चयो न त सिंधी मेज़बानी जो राज़ बि टपाल मेज़बान चए ऐं जॾहिं को पाकिस्तान आज़ादु थियो तॾहिं को टपाल मेज़बान असांजो साथ आहे ऐं ॿियो वरी यकीनन जेको न अचणु प्रोग्राम करणु टीम उन बैलेंस में हुजण हमेशह जेको उन रंग खे खणी हली आहे वॾो ॾिसो पैंडेमिक सिचुएशन जॾहिं थी त सभु शइ जॾहिं बंदि थी वई काफ़ी ॿिया बि जेके मॉर्निंग शोस हुया त ॿिया बि जेके बि हुया जेके बि साथी हुया जेके बि टीम कया उन्हनि जा काफ़ी मुख़्तलिफ़ चैनल से जेके कमु पिया कनि लेकिन उहे बि शोस जेके आहिनि थोरा स्टॉप थी विया पर जेका उन बावजूद बि असांजा कैमरामैन आहिनि असांजा इलेक्ट्रीशियंस आहिनि असांजा ओबी जा जेके बि वर्कर्स आहिनि त हुन पंहिंजे टाइम टू टाइम यकीनन स्मार्ट लॉकडाउन खे फेस करे बि उहे महिरान टेलीविजन ते आया पर ॾिसंदड़ जो बि हुननि जो रोज़ ठहियलु हूंदो आहे त अॼु सुबुह में कहिड़ा महिमान ईंदा कहिड़ी कचहरी थींदी ऐं असांजी भेनरूं हुजनि या असांजे ॿाहिरि हुजनि त अहिड़ी पैंडेमिक सिचुएशन्स में हिन जेके हिन सारी सिचुएशन्स में हुननि खे वेट पोइ बि हूंदो त चलो ठीकु आहे थोरी देरि लाइ ख़बर पवंदी त छा एंटरटेनमेंट जी ॻाल्हियूं थियूं थियनि छा जेके हुन सवाल सां ख़ासि तौर ते मुंहिंजी भेनरूं जहिड़ी हुन ते केतिरो इलाही बर्डन पियो जेके ॿार बि घर वेहिजी विया ऐं ख़ासि तौर ते असांजा जेके मर्द हज़रात बि घर में वेहिजी विया त उन्हनि ते इलाही बर्डन पइजी वियो पोइ हुननि खे ऐं उन खां अलावा ज़ाहिरी ॻाल्हि आहे हुननि खे सेफ्टी बि रखणु खपे पई थी ॿारनि खे ॿाहिरि बि न पिया छॾीनि इवन पंहिंजे मर्दनि खे बि ॿाहिरि न घर में ई वियो छो जो हालात ख़राब आहिनि ऐं हिन वक़्तु जेको कोविड हले पियो अञा ताईं इन मां इहो ई आहे त असां अगरि सभ खां पहिरियां पंहिंजो ख़्यालु इन करे था रखूं जो फैमिली सेफ रखणी आहे इन ई करे असां पंहिंजो ख़्यालु रखूं था असांखे हिन वक़्तु अञा ताईं बि इन शइ खां मतिलबु दोस्तनि सां गॾु वेही करे जेके गैदरिंग वग़ैरह इन्हनि खां बि थोरो गुरेज़ करणु खपे ख़्यालु रखणु खपे ऐं बहितर इहो आहे त असांजी फैमिली तॾहिं ई सेफ रही सघे थी ऐं उन कैफ़ियत में जॾहिं ही हलियो पियो लॉकडाउन वग़ैरह ऐं कोविड 9 जीअं आयो हुयो त हिकु अहिड़ी कोहराम बर्पा कई वई
जो इंसान डिप्रेशन जो मरीज़ थी वियो हुयो ऐं उन में हिन चैनल ते जेके भी एंटरटेनमेंट जा प्रोग्राम्स हलिया पिया त उहे हिकिड़ो ज़हन थोरो तब्दील थियो थिए वियो त ठीकु आहे घड़ी खनि जे लाइ इंसान जे चेहरे ते मुस्कुराहट अची वई छो जो दुनिया में सभ खां वधीक मुश्किल कम इहो आहे कंहिंजे चेहरे ते मुस्कुराहट आणणु। बिल्कुल बिल्कुल सही था जेकॾहिं हाणे डॉक्टर ॾे बि वेंदासीं लेकिन असल जेको उम्मीद ते दुनिया क़ाइम उम्मीद न छॾिजे उम्मीद ते आसरो हूंदो आहे त हर शइ जेकी आहे वॾी खां वॾी मुश्किल चालू रहे बिल्कुलु तवक्कल अल्लाह ते या अल्लाह को वग़ैरह असांजो ॿियो केरु आहे ॿुधण वारो उहो 70 माण्हुनि जेतिरो असां सां प्यार थो करे हर शइ असां जेको आहे उन सां शेयर कंदा आहियूं बजाए असां पंहिंजे माउ पीउ सां बि न करे सघंदा आहियूं त पंहिंजे अल्लाह खे पंहिंजे कुॾ में वेही करे या पंहिंजे दिलि में हुनखे वाचाईंदो कि अल्लाह मूंसां ई प्रॉब्लम आहे टकने में असां तव्हां ॾे ईंदमि यकीननि माशाल्लाह ईंदड़ नए साल में तव्हांजो हिकिड़ो ड्रामो जेको अचे पियो उन में तव्हांजे किरदार जे हवाले सां तव्हांखां पुछणु चाहींदासीं ऐं कीअं सुबुह थींदी आहे कीअं सेट ते हूंदव कीअं शूटिंग्स थियनि थियूं छा असांखे ॿुधाईंदव हुन वास्ते। पहिरीं त मां टपाल मेज़बान वारनि जो वॾो शुक्रगुज़ार आहियां जो जन असांखे सुबुह साण टपाल मेज़बान चांहि ॾे ऐं बहितरीनु चांहि बहितरीनु रंग बहितरीनु ख़ुशबू। हा ड्रामे जे हवाले सां जेसिताईं ॻाल्हि आहे त नए साल लाइ मेरान टीवी जो हिकिड़ो तोहफ़ो आहे गिफ्ट आहे तमामु सुठो सिटकॉम आहे ऐं कॉमेडियन सिटकॉम आहे तव्हांखे ॿुधी हैरत थींदी त हिन ही वाइड ड्रामो आहे जंहिंमें कराची हैदराबाद ऐं ठठे जा मेन जेके अदाकार आहिनि से हिन में कमु पिया कनि इवन साईं बि कमु पियो करे सो साईं नौजवान आहे हालांकि असां जेके बि आहियूं सभु सीनियर आहियूं साईं खे असां इन करे इनवाइट कयो त जिते असां ओल्ड आहियूं पुराणा आहियूं उते साईं जो हिकिड़ो नौजवान रतब असां सां गॾु शामिलु हुजे बाक़ी ड्रामो पहिरीं त अवल आऊं मेरान टीवी खे मुबारकबाद ॾींदुसि उनखां पोइ भाउ मुर्तज़ा मजबूर खे जस ॾींदुसि जंहिं इहा सोची उनखां पोइ डायरेक्टर मोहतरम अदल कबूल साहिब जी वॾी महिरबानी आहे काविशूं आहिनि जेको अहिड़ो बहितरीनु ड्रामो मतिलबु के ठाहिण जी कोशिशि कई आहे ऐं ड्रामो एतिरो त मज़ा आया जो सेट ते वञे करे तव्हां ॾिसंदो त मूंखां पाण खां खिल निकिरे 2-3 दफ़ा खिल निकिरी वई जंहिंजे करे मूंखे डायरेक्टर साहिब जा थोरा दड़का बि खाइणा पइजी विया छो त तमामु इंतिहा आहे हुनमें मज़ा थप्पड़ इहा खाधी थी मूं त सीन जो हिकिड़ो ॿुधायो न ड्रामे जो पहिरीं अवल त मक़सदु छा आहे एम छा आहे त हीअ ड्रामो कहिड़े हुन मौज़ू ते लिखियलु आहे उहो ड्रामो पहिरीं उनजी तरफ़ अचूं असांजे समाज में जेके बि ऑफिस में जेके बि बुरायूं आहिनि जेके बि लाहा चाढ़ा आहिनि उन ते उन आधार ते हीउ ड्रामो ठहियलु आहे त हिकिड़ो माण्हू वञे थो ओल्ड पर्सन वञे थो की ऑफिस में त हुन सां कहिड़ा मसइला पेश अचनि था छो तव्हां ॾिसो न तव्हां कंहिं बि इदारे में वञो शनाख्ती कार्ड ऑफिस में वञो ट्रेजरी ऑफिस में वञो थाननि ते वञो इवन अस्पताल में वञो प्रॉब्लम्स आहिनि पर हिते हिकिड़ी इहा ॻाल्हि सोचण जहिड़ी आहे त जॾहिं बि कंहिं बि इदारे में जेकॾहिं को ओल्ड मैन या को पोड़ो माण्हू या को ॿिया माण्हू वञनि था त उनखे एतिरी हौसला अफ़ज़ाई नथी थिए जेतिरी का यंग छोकिरी या ओल्ड माई वञे थी त उनखे असांजा जेके बि आहिनि अलाए छो इहो त कुदरती हिकिड़ो अलॻि मैसेज आहे बहरहाल चवण जो मक़सदु इहो त हू हिकिड़ो पुराणो आहे जेको करेक्टर अदा शहबाज़ बलोच साहिबु कयो आहे ही इज़ लेजेंड आर्टिस्ट तमामु बहितरीनु आर्टिस्ट आहे ऐं मेरान टीवी ते तक़रीबन ड्रामा बि इलाही डायरेक्ट कया आहिनि सो उन इहो करेक्टर कयो आहे असीं जेके ऑफिस बेरियर आहियूं जंहिंमें साईं बि आहे ऐं जावेद काकाणी साहिब बि आहे ऐं टाकाणी साहिब बि आहे ऐं पंहिंजी असांजी कराची जी हिकिड़ी टीवी जी बहितरीनु आर्टिस्ट जेका आहे परवीन नाज़ उहा बि आहे ऐं उनखां अलावा ठठे जो हिकिड़ो कॉमेडियन आहे उड़सनारे जो ठीकु आहे उनजी अदाकारी वाकई ॾिसण जे क़ाबिल सो हाणे हिननि जो असांजो जेको गॾिजोड़ कयो आहे अदा मुर्तज़ा या अदल कबूल साहिबु त तमामु बहितरीनु कयो आहे ऐं हुन में जेको कुझु असां कयो आहे वाकई ॾिसण वटि आहे ऐं मतिलबु माण्हुनि खे अवेयरनेस ॾियण जे लाइ हिकिड़ो मैसेज जी केरु किथां खां पंहिंजो तारीफ़ कराईंदा जी अभी साबिर हुसैन तो बोला डेरा मुराद जमाली का अवांखे भलीकार प्रोग्राम सब मेरान में जी छा चवण चाहींदो के पे लगे प्रोग्राम ऐं मौसम कीअं थधि केतिरी आहे अल्हम्दुलिल्लाह जी तमाम बेहतरीन मौसम आहे बस प्रोग्राम में था तो ॾिसूं पिया महिरबानी कुझु चवण चाहींदा कुझु चवण चाहींदा जीअं असां समराइज़ कयूंसीं त सुबुह जेको असां डिस्कस कयूं पिया त सॼो असांजो साल जेको आहे बहरान टेलीविजन जे हवाले सां या मुख़्तलिफ़ जेको कीअं गुज़रियो या पंहिंजी लाइफ जेकी आहे असांजी कीअं गुज़री वरी ईंदड़ साल लाइ जेको आहे छा जेकियूं आहिनि असांजी सोच आहिनि छा पॉज़िटिव थिंकिंग कयूं उहे यादगिरियूं कहिड़ियूं आहिनि तव्हां सां शेयर करणु चाहींदा
अल्हम्दुलिल्लाह तमाम जो साल गुजरी वियो तमाम बेहतरीन और ईंदड़ साल जी भी तवक़ो के अल्लाह कंदो बेहतर थींदो आहे। जीअं कोरोना वायरस हले पियो असांजे मुल्क में इहा ई दुआ आहे कि अल्लाह पाक जेको आहे कि जल्दी इनखे ख़त्म करे। ऐं काफ़ी बेरोज़गार वेठल आहिनि, काफ़ी कंपनियूं बंदि आहिनि, तव्हां ॾिसो पिया हालात मुल्क जा। बिल्कुल इन हवाले सां बस इहा ई दुआ घुरूं था कि अल्लाह पाक जेतिरो आहे कि जल्दी खां जल्दी जेको आहे वबा खे ख़त्म करे इंशाअल्लाह ऐं पाकिस्तान वरी कामयाबी तरफ़ां सही शरा गुज़रते। सही अच्छा ऐं इहो पुछणु चाहींदमि तव्हांखां त इहे डेरा मुराद जमाली में जेके कहिड़ियूं जेके सियारे सां मशहूरु शयूं आहिनि खाधे जे हवाले सां ऐं ड्रेसिंग जे हवाले सां? अच्छा खाधे जे हवाले सां? जी जी बिल्कुलु खाधे जे हवाले सां। खाधे जे हवाले सां मेथे तव्हांखे सखर जो अचार तमामु बहितरीन मिलो, छो जे करे मां अचार घणो खाईंदो आहियां। अच्छा पर फेवरेट आहे ज़बरदस्त अचार फेवरेट आहे। ऐं हिते ज्यादातर जेको आहे कि मां त अचार ई पसंदि कंदो आहियां। जो अगरि तव्हां खाईंदो तव्हां ॾे मोकिलियूं। थैंक यू बस तव्हां चई छॾियो असांजे ॿाहिरां पूरी जेके सत खे असांखे मिली वियो। अच्छा डेरा मुराद जमाली माग कहिड़ो आहे जेको मशहूरु जॻह कहिड़ी आहे? डेरा मुराद जमाली में मशहूरु जॻह? जी 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 हिते मशहूरु जॻह त हेॾी का को न आहे कोई। तव्हांखे कहिड़ी वणंदी आहे भला? कोई अहिड़ो प्लेस त हूंदो न पंहिंजे इलाइक़े जे इलाइक़े में? ज्यादातर असां जेको आहे कोटिया जे लाइ जेके मतिलबु जनवरी जो जेके मौसम थींदो आहे बर्फ़बारी थींदी आहे पोइ असां कोलपुर हलिया वेंदा आहियूं मतिलबु मज़ो वठण जे लाइ। असां खां जी 200 किलोमीटर अॻिते आहे डेरा मुराद जमाली खां। सही ज़बरदस्त जी ओॾे ई हलिया वेंदा आहियूं। अच्छा प्रोग्राम करे खां बि ॾिसो पिया प्रोग्राम सुबुह में सुबह मेरा तकरीबन मूंखे साल ॾेढ थियो आहे। मतिलबु अॼु वरी दिलि चयो कि मां कॉल कयां। वैसे मां ॾिसंदो ई आहे अक्सर जेतिरो जेतिरे टाइम मिलंदो आहे या छुट्टी वग़ैरह जो ॾींहुं हूंदो आहे त बस। अच्छा पाण तव्हां छा कंदा आहियो? जी तव्हां पाण छा कंदा आहियो? छा तव्हांजी आहे ड्यूटीज़ वग़ैरह आहिनि या कहिड़ो कारोबार आहे? कोई जॉब आहे? मेडिकल स्टोर आहे। अच्छा मेडिकल सां कंसर्ट आहियो। ओ भला दवा? अच्छा भला इहो त ॿुधायो दवाऊं महांगियूं आहिनि सस्तियूं आहिनि छा? दवायूं ॾाढियूं महांगियूं ॾाढियूं बस कुझु हाणे को गरीब जो त हाल ई कोन्हे को। अल्लाह चलो चलो ठीकु आहे थैंक यू। मूंखे इलाही ख़ुशी थी तव्हां जेको आहे असांजे प्रोग्राम में शामिल थियो। साल ताईं तव्हां ॾिसंदा रहियो पर एॾी हिमत करे शामिल थियो। थैंक यू सो मच। उमेद आहे तीअं असांजे प्रोग्राम में शामिल थींदा रहंदव। त राशिद ब्रेक वठां पोइ तव्हांजी ॻाल्हि कंटिन्यू कंदासीं। राशिद शुरू थियो त मुंहिंजी ॻाल्हि जेको आहे तेरी ब्रेक वठंदी आहे या कॉल वठंदी आहे पर कंटिन्यू कंदासीं लेकिन शॉर्ट कमर्शियल ब्रेक खां पोइ इन प्रोग्राम सां तव्हां खे ठपाल मेज़बान जेके ॿुधाए रिश्तनि जो मान ऐं सिंधी मेज़बानी जो राज़ बि ठपाल मेज़बान चाहिया आहे काॾे न वञिजो असां सां गॾु रहिजो। वेलकम बैक नाज़रीन प्रोग्राम से ताबन के टपाल मेज़बान जेकी ॿुधाए रिश्तनि जो मान ऐं सिंधी मेज़बानी जो राज़ बि टपाल मेज़बान चाहिया है। तव्हांजो साथ बि हूंदो फोन कॉल जे ज़रिए। नंबर अनाउंस कंदमि जेको स्क्रीन ते बि ईंदो 0222102 डायल के असांजे प्रोग्राम में ज़रूर शामिल थींदा। जी राशिद शाह तव्हांजी ॻाल्हि अची वई। थैंक यू वेरी मच के ॿीहर वारो मां इहा ॻाल्हि वठी कई त हिकिड़ो मैसेज जेको थींदो आहे न हिकिड़ो कंहिं माण्हुनि खे अवेयरनेस ॾियारण जे लाइ त जेके बि तव्हांजी मतिलबु कहिड़ी बि डिपार्टमेंट में तव्हां कमु कयो था उते को ज़ईफ़ अचे थो पोड़ो अचे थो उन्हनि जी तव्हां वेही करे ख़िदमत कयो या उन्हनि खे विहारे करे उन्हनि जा कमु पाण कंदा कयो। छो जो सुभाणे असां ते बि इहा उमिरि अचणी आहे। सुभाणे चवंदा आहिनि जहिड़ी करणी हूंदी आहे ओड़ी भरणी हूंदी आहे। ऐं स्पेशली हींअर सर्दियुनि जो मौसम हले पियो इन जे लाइ मां हिकिड़ो मैसेज ज़रूरु ॾियणु चाहींदुमि। छो जो हिन वक़्तु असां पंहिंजे रूम में अंदरि वेही करे कंबलनि में वेही करे हीटर हलाए करे बि असांखे सर्दी पई लॻे। मतिलबु एतिरी वधीक सर्दी आहे एतिरो वधीक सीउ आहे। ऐं सोचो जेके रोडनि ते रस्तनि ते वेठा आहिनि जिन वटि स्वेटर न आहिनि पाइण जे लाइ कुझु न आहे। मां एतिरो ई चवंदुमि महिरबानी करे अगरि तव्हां नए जेतिरी तव्हां में ताक़त न आहे न तव्हां अगरि नया वरिता आहिनि कम से कम उहे पुराणा त तव्हां उन्हनि ते पहुचाए सघो था। उहे तव्हां उन्हनि खे ॾेई अल्लाह ताला जूं उहे रहमतूं था पंहिंजे पाण ॾे वधीक जो हिन वक़्तु जेका वबा हले पई तव्हां अल्लाह ताला पंहिंजा हक़ूक़ माफ़ करे सघे थो पर इंसानी हक़ूक़ माफ़ नथो करे सघे। उहो चए थो तव्हां इंसानी हक़ अदा कयो। त असांखे इहो मौक़ो मिलियो आहे त असां ख़ुदा खे राज़ी कयूं ऐं असां उन्हनि माण्हुनि वटि वञी करे उन्हनि जो हिकिड़ो सहारो बणिजो। बिल्कुलु ख़ुदा ताला असांजे मथां महिरबानी थींदो। बिल्कुलु बिल्कुलु सही था चओ। इहा ई शइ असांखे रिटर्न में मिलंदी आहे जेतिरो अलाह चवंदा मुंहिंजे ॿारनि जो जेको ख़्यालु रखंदो आहे उन जो उनखे मथे कंदमि। ऐं जीअं ॻाल्हि थी त जीअं करण चयो त इलाही साल जेको आहे
सुठो बि गुज़रियो छो इंसान जी हर कंहिंजी चवंदा आहिनि क़िस्मत हथनि जी लकीरनि में कंहिं में भलाई हुजे कंहिं में चङाई हुजे काफ़ी माण्हुनि लाइ जेको हीउ साल जेको 2020 इलाही ॾुखो ॾियणु इलाही विचो दड़ इलाही ग़मगीन गुज़रियो कंहिंखां कंहिंजी जानियूं जेकियूं आहिनि उनजा फ़र्ज़ जेके आहिनि उहे एक्सपायर थी विया इन कोविड जी हुन कंडीशन में या काफ़ी माण्हू कंहिंजा रोज़गार बंदि थी वियो बेरोज़गार थी विया कंहिंजा बिज़नेस थिया त लेकिन उन्हनि लाइ इहो साल जेको हिकिड़ो इलाही डिज़ास्टर इलाही ॾुखंदड़ हुयो लेकिन उन पासे ते कुझु अहिड़ा माण्हू बि मूंखे नज़र आया त जंहिंजे इहो साल उन्हनि लाइ इलाही बहितर हुयो इहे काफ़ी चढ़ी ख़ासि हुते जेके मूंखे जॾहिं ख़बर पई इहा ॻाल्हि सोशल मीडिया ते बि हिकिड़ी वायरल थिए पई हिकिड़ी वीडियो कंहिं वायरल कई त आउं कंहिं ग़रीब खे हिकिड़ो कुझु खाधो ॾियणु वञा पियो राशन जीअं सभिनी डिस्ट्रीब्यूट कयो त उहा हिकिड़ी पोड़ी जी चए पई त मूंखे ख़बर न आहे ॿाहिरि छा थो हले ॿाहिरि कहिड़ी दुनिया में छा पियो थिए त लेकिन हीअ तव्हां जेके आहिनि असांजे मुंहिंजे दरवाज़े ते तव्हां चोथा माण्हू आहियो जेको मूंखे राशन ॾेई विया मुंहिंजे लाइ त लॻे थो हीअ ईद आहे इहे मुंहिंजे लाइ लॻे थो ईद आहे जेको असां हिकिड़े वेले लाइ असां परेशान हूंदासीं त अॼु जेको चोथों माण्हू अची करे त मुंहिंजे गेट ते बीह करे मूंखे ढेर सारो राशन ॾेई विया त ॾिसो इहा सभु शइ जेके आहिनि इंसान पंहिंजी पंहिंजी लाइफ में पंहिंजे पंहिंजे क्राइटेरिया में हर कंहिं लाइ सुठो कंहिंजे लाइ बुरो इलाही सारियूं कॉलूं आयूं इन सूरत हाल में जॾहिं कारोबार वग़ैरह बंदि पिया हुया एंड इलाही सारियूं कॉल्स ईंदियूं हुयूं स्पेशली कॉल कंदा हुया राशिद भाई असांखे हीअ न आहे हीअ न आहे पोइ मां कोशिशि कंदोसि जेतिरी बि ताक़त हूंदी हुई पोइ दोस्तनि खे कॉलियूं कंदोसि या जेके ॾिसंदोसि अहिड़ा इदारा जेके उन्हनि जे लाइ कमु कनि था उन्हनि सां राब्तो कंदोसि पोइ कुझु दोस्त हुया जेके सोशल वर्कर हुया उन्हनि सां राब्ता थिया पोइ उन्हनि सां गॾु वञी करे असां ॾींदासीं अलाह जो कसम जेॾी महिल उन्हनि खे उहा शइ मिलंदी हुई न उनजे चेहरे ते जेका मुस्कुराहट ॾिसी असांखे ख़ुशी थींदी न शायदि असां ज़िंदगीअ में का कामयाबी पाए बि उहा ख़ुशी नथा माने हिकिड़ो रीसेंट अहिड़ो बटण अलाह साईं जेको असांजी लाइफ में अची ॾिनो त काफ़ी जेके माण्हू जिन ते असांजी नज़र न पवंदी या जेके ज़रूरत हूंदी उहो अचानक उन्हनि खे जेको हर शइ मिलणु लॻे माना हिकिड़ो टाइम हिकिड़े हेठि ॾियण तबकनि खे हिकिड़ो मिली वियो वरी जेके अमीर हुया उन्हनि जे एतिरा इकोनॉमिकल इशूज़ जे हवाले सां उहे एतिरा में थी विया त हिकिड़ो बैलेंस हुयो मूंसां ॾिसो त असांजी ओज़ोन लेयर केॾी बहितर थी वई असांजे नेचर में जेको केतिरो चेंज अची वियो त बसि हर वक़्तु जेको अलाह साईं को रहम जी दुआ करणु घुरिजे अजय ईअं चइजे त या अलाह कंहिं आज़माइश में असांखे न विझे ऐं जीअं ॾिसो एतिरी इन दौरान जे हवाले में जेकी पेंडेमिक सिचुएशन रही तव्हांखे ॿुधाईंदो डॉक्टर ने रिटायर थियण खां पोइ बि जेके आहे पंहिंजी हुते ड्यूटी ॾियनि पिया पंहिंजी ड्यूटी ॾियनि पिया ऐं हिते कंटिन्यू कंदमि हिकिड़ी कॉल खां पोइ हेलो सलाम वालेकुम सलाम जी केरु के तव्हां पंहिंजो तारीफ़ कराईंदा जी जावेद ॾारी पियो ॻाल्हायां ड्राइवर खां अव्हांखे भलीकार प्रोग्राम सुबुह मेहर में जी भाउ कीअं लॻो प्रोग्राम छा चवणु चाहींदो प्रोग्राम फर्स्ट क्लास लॻो आहे जी कीअं पियो गुज़रे सुबुह जो आगाज़ थधि केतिरी आहे छा कहिड़ी एक्टिविटीज़ आहिनि तव्हांजूं ऐं तव्हांजो साल कीअं गुज़रियो ईंदड़ साल लाइ तव्हां छा चवणु चाहींदो अल्हम्दुलिल्लाह हैदराबाद में नॉर्मल मौसम आहे जी बिल्कुलु असांखे ख़बर आहे असां हुते पढ़ूं पिया तव्हां ऐं तव्हांजो जेको नयो साल आहे जी छा प्लानिंग आहिनि बसि अलाह ख़ैर कंदो ख़ुदा करे ख़ैर नओं साल अचे बेशक बेशक बाक़ी हिन साल में त ॾाढो माना हिकिड़ो कोरोना मुल्क खे सटेला थो आहे ॿियो त वरी जेको आहे मुल्क गुरबत जे वर चढ़ी वियो आहे बिल्कुलु बिल्कुलु सही था महांगाई वधी वई आहे तमामु अलाह ख़ैर कंदो इंशाल्लाह इंशाल्लाह आराम कंदो थैंक यू ॿियो कुझु चवणु चाहींदा ॿियो वरी कुझु ई न चवणु चाहींदा महिरबानी महिरबानी थैंक यू सो मच तव्हां असांजे प्रोग्राम में शामिल थियो जी जी आशीष मूं त तव्हांजो सॼो जेको इहो तजुर्बो पैंडेमिक सिचुएशन में आऊं पहिरियों इहो पुछणु चाहींदमि त हिननि पोइ बि जेको आहे रिटायर थियण खां पोइ ड्यूटी ॾिनी जी कीअं रही इहा ॻाल्हि तव्हां छो सोचियो त जेको आहे बाद में बि जेको आहे पंहिंजी इहे कंटिन्यू कयां ॾिसी मूंखे हेल्प करणी आहे हिननि लाइ मतिलबु ख़र्चु ॾियणी आहे असां त तमामु घणी कोशिशि कईसीं बल्कि हिकिड़ो प्लेटफॉर्म ठाहियोसीं हुन प्लेटफॉर्म जे हवाले सां असांजा जेके ग़रीब फनकार जेके आहे उन्हनि जे दर दर ते वियासीं इवन असां टंडे जाम ताईं असीं टंडे केसर ताईं जिते जिते असांजा दोस्त आहे उन्हनि खे पार्सल करे कुझु शयूं असां हुते मोकिलियूंसीं असां कोशिशि इहा कईसीं त जेको असांजो फनकार लॾो आहे असां उन लाइ पहिरीं कोशिशि कयूं छो बेसिकली असीं फनकार आहियूं उन लाइ कोशिशि कयोसीं पोइ बि जेको असांजे अड़ोस पड़ोस में जेके महसूसु थियो पिए जीअं अलाह असांखे जी महिरबानी आहे छो त मुंहिंजी मिसिस जेका सा हिन मामले में थोरी असास आहे सो उन वीचारी तमामु मुंहिंजी मतिलबु हेल्प कई मूंखे ॿुधायो त भई हिते पाड़े में हे माण्हू आहिनि जेके वीचारा परेशान आहिनि हिन हवाले सां जेके डेली कमाइण वारा उहे वेठा हुआ घरनि में त पोइ कोशिशि कईसीं त मतिलबु थोरी हुननि हेल्प अच्छा पूरे सॼी तव्हांजी लाइफ जो जेको अगरि समराइज़ कजे
तव्हांजी एजुकेशन तव्हांजी वरी लाइफ में यकीनन जॉब जे हवाले सां वरी तव्हांजो जेको शौक़ु हो टैलेंट जे हवाले सां अॼु ही 2020 वेंदड़ इन हवाले सां छा चवणु चाहींदो माना पूरी लाइफ खे कीअं समराइज़ कंदो बस लाइफ तो तव्हांखे ख़बर आहे त कठिन गुज़रंदी आहे ख़ुशियुनि जे पोयां ॾुख जे पोयां सुख इहो त हले थो ज़िंदगी जो हिकिड़ो अलमियो आहे उहो लेकिन आउं त एक्साइटेड आहियां जॾहिं ईअं उन्हनि सां मिलंदा त छा फीलिंग्स हूंदियूं छा कंदियूं तव्हां उन्हनि सां गॾु हुजिजो उहो लम्हो आहे तव्हांखे ॿुधाए नथो सघां हा हा उहा अलॻि ॻाल्हि आहे हू न मूंखे ढकणी परे करे छॾे जो अचण ॾे मां हुनखे सॼो पहिरीं मिले त मां हुनखे तफ़सील सां सॼो ॿुधायां त मां तव्हांजी पहिरीं फिल्म चकोरी खां वठी अप टू हाणे ताईं जेके फिल्मूं आहिनि सभु ॾिठियूं आहिनि ऐं मां तव्हांजो एॾो वॾो फैन आहियां पर हाणे हुन सां मुलाक़ात नसीब न हुजे मां तव्हांखे ॿुधायो न अॻे भेरे त उहो बेहूस कराची स्पेशली हुन सां मिलण पर हा मुस्तफ़ा कुरी साहिब सां मुलाक़ात थी वई नदीम साहिब सां मुलाक़ात थी न सघी एतिरियूं सारियूं ख़्वाहिशूं जॾहिं इंसान पंहिंजे में कंदो आहे कुझु पूरियूं थींदियूं आहिनि कुझु न थींदियूं आहिनि तव्हां में छा रांदि हाणे यकीनन तव्हांजो करियर स्टार्ट थो थिए तव्हां छा था सोचो त तव्हांजूं कहिड़ियूं ख़्वाहिशूं ईंदड़ साल में कुझु आहिनि या तव्हांखे केतिरो होपफुल लॻो त ही पूरी मां यकीन कयो ख़्वाहिशात रखंदी न आहियां अच्छा ख़बर नथो छो जो ख़्वाहिशात रखण सां कुझु ख्वाब अहिड़ा हूंदा आहिनि जेके सुते ॾिसबा आहिनि कुझु ख्वाब अहिड़ा हूंदा आहिनि जेके जागे ॾिसबा आहिनि और जेके जागियल ख्वाब हूंदा आहिनि उहे जे टुटंदा उन्हनि जो ॾुख ॾाढो थींदो आहे इन जे करे उन्हनि ख्वाबनि खां थोरो परे रहूं त बहितर आहे बसि रबे ताला खां इहा दुआ हूंदी आहे त या अल्लाह जेको असांजे हक़ में बहितर हुजे ऐं असां जेको बहितर करे सघूं उहे असांखे ॾिजो बाक़ी ख़्वाहिशातूं जेके बि आहिनि जेके बि ख़्वाहिशात आहिनि न उन्हनि में किथे न किथे थोरी थोरी तकलीफ़ अची वेंदी आहे मुंहिंजी जेका दिली जेका ख़्वाहिश हुई न उन खां पोइ मां कॾहिं ख़्वाहिश न कई मुंहिंजी दिली ख़्वाहिश हुई त मां मतिलबु आर्मी जॉइन कयां ऐं मां जेको सो या नेवी या आर्मी इन्हनि मां का बि जॉइन कयां पर मुंहिंजी जेका अम्मी आहे न उहा उन मूंखे न छॾियो पोइ ऐं घर जो वॾो बि आऊं पूरी फैमिली खे संभालण वारो त मुंहिंजो हिकिड़ो कदम पंहिंजी ख़्वाहिश ॾे वधाइण सां पूरी फैमिली मुंहिंजी जेका आहे सही सही बिल्कुलु ऐं असां छा ख़्वाहिश खे तव्हांजी अञा ॿुधंदासीं कंटिन्यू करणु चाहियूं तव्हां छा केॾी थियूं ऐं कीअं पुंगी पियो लेकिन हींअर वक़्तु ब्रेक वठूं था हिन प्रोग्राम सां तावन कयो त पाल मेज़बान जेके ॿुधाए रिश्तनि जो मान कार्य न वञिजो असां सां गॾु रहिजो वेलकम बैक नाज़रीन तो वीर भलीकार प्रोग्राम सबब मेहरान बे तव्हांजो साथ भी हूंदो फोन कॉल जे ज़रिए नंबर अनाउंस कंदमि जेको स्क्रीन ते बि हूंदो 022210285 डायल करे प्रोग्राम ज़रूर शामिल थींदा हिन प्रोग्राम सां तावन कयो टपाल मेज़बान जेके ॿुधाए रिश्तनि जो मान ऐं सिंधी मेज़बानी जो राज़ बि टपाल मेज़बान चाहे है यकीन नयो साल असां सभु कोई उम्मीद कयो थो दुआ घुरनि था त इहे सभु शइ जेकी आहे ख़ासि तौर ते कोरोना जे हवाले सां पूरी दुनिया में जेका हीअ एक्सेस थी वञे कुझु प्रॉपर वैक्सीन माना मेन सभु को अॻु में दुआ सभिनी जी आहे पूरा मुल्क ॾिसो था त लॉकडाउन जो में आहिनि हींअर स्टिल ताईं हुन ते काफ़ी सारा अहिड़े डिपार्टमेंट्स में हिननि में लॉकडाउन जेको कंटिन्यू हले पियो माना इकोनॉमिकल हवाले सां पूरी दुनिया जेको फेस करे पई ऐं बीमारी जे हवाले सां बि जेको आहे काफ़ी जेकी जानियूं जेकियूं ज़ाया थियनि थियूं त माना सभु को असांजी प्रायोरिटी पूरी दुनिया जी अलाह सां हिकु दुआ करण जी इहा ई आहे त हिन वबा को असांजी जेके जान छॾा ऐं उनखां पोइ जेका एजुकेशन असांजी तालीम ॾिसो ॿाहिरि मुल्क वाकई उहो इलाही डेवलपमेंट कंट्रीज़ आहिनि डेवलप्ड कंट्रीज़ आहिनि असां हाणे डेवलपमेंट जे प्रोसेस में हलूं पिया त अञा असां माना इनिशिएटिव स्टेप असांजा बेसिक थियनि पिया अचानक सां जेको असांखे ऑनलाइन सिस्टम ऐं ऑनलाइन एजुकेशन ते अची विया त उन सां बि काफ़ी अप एंड डाउन्स थी करे माना जीअं तीअं करे जेको असां पंहिंजी तालीम खे जेको आहे धिको ॾेई करे अॻिते हलायो ऐं न हुजण को कुझु हुजणु बहितर आहे काफ़ी प्रॉब्लम्स बि आया त ऑनलाइन एजुकेशन कीअं थींदी कीअं हैंडल थींदा टीचर्स खे ऑनलाइन जेको आहे क्लासिस वठनि कोन पियो अचनि ॿारनि खे सम्झ कोन पियो अचे पेरेंट्स खे कोन पियो सम्झ अचे त हिकिड़ो 2020 में इहो बि असांखे ख़बर पई त ऑनलाइन एजुकेशन जो जेको मक़सदु आहे कीअं आहे मोटिव कीअं आहे केतिरो सम्झ में अचे त कहिड़ो माना हिकिड़ो इन सां बि असांखे एक्सपीरियंस थी चुको त ईंदड़ साल में उमेद आहे त को प्रॉपर तरीक़े सां स्कूल जेके आहिनि ओपन थियनि या कुझु असांजा जहिड़ा व्यूवर्स आहिनि या स्टिल सोचनि था त असांजे ॿारनि जी तालीम जेकी आहे अलाए छा थींदी ॿारनि जेको ऑनलाइन कुझु सम्झे कोन था सघनि या असांजा ॿार जेके आहिनि अनएजुकेटेड थी वेंदा त हिकिड़ो वॾो सुवालु आहे पेरेंट्स खे त छा असांजा ॿार जेके जाहिर हूंदा छा असांजी क़ौम जा जेके ॿार कंटिन्यू कंदा त इहे सभु शइ काफ़ी सारा ईंदड़ मिसाल आहिनि जंहिं मुंहिंजे ख़्याल में हिकिड़ी कॉल ऐं कॉल रिसीव करे वठां हलो सलामु हा कॉल ड्रॉप थी वई जी रशद तव्हां छा था चओ जे ऑनलाइन एजुकेशन या स्कूल जे हवाले सां तव्हांखे केतिरी होप आहे
सभ खां पहिरियां वक़्तु हिकु अहिड़ो उस्तादु आहे जेको हर शइ सेखारे वेंदो आहे वक़्त सां गॾु। कॾहिं कॾहिं असां निकिरंदा आहियूं पंहिंजी जॉब जे लाइ, हिकिड़ो इंटरव्यू ॾियण जे लाइ, असांजे ज़हननि में हज़ार सवालात हूंदा आहिनि। सवाल कहिड़ा हूंदा, जवाब छा थींदा, मूंखे कीअं ॻाल्हाइण ईंदो, मां कीअं ॻाल्हाईंदुमि, मां छा चवंदुमि। पर उते वञी करे हर शइ सां माण्हू फेस करे वेंदो आहे। मां अहिड़ा बि माण्हू ॾिठा जिन दोस्तनि कॉलूं कयूं त असांखे इहा सेटिंग करणु नथी अचे, असांजे ॿारनि जे फ्यूचर जो सवाल आहे ऐं थोरी हेल्प कयो, गाइड कयो। पोइ इन कोविड जे चकर में गाॾीअ में चढ़ियो, पोइ दोस्तनि जे दरवाज़े ते उन्हनि खे सेटिंग करे ॾेई, उन्हनि खे ॿारनि खे विहारे सेटिंग करे ॾेई, इवन कराचीअ ताईं जेको मां वयुमि, माना ऑनलाइन सेटअप जेको था उन्हनि दोस्तनि खे सॼो सेटिंग करे। बिल्कुलु। पोइ काफ़ी सारनि जेके पेरेंट्स जिन वटि एतिरी हैसियत हुई, पोइ उन्हनि लैपटॉप घुराया, उन्हनि ते सॼा क्लासिस वग़ैरह ऑनलाइन हलिया पिया, उहे पूरियूं सेटिंगूं करे ॾेई आयासीं। हेलो, वालेकुम अस्सलाम जी। अस्सलाम वालेकुम। वालेकुम सलाम जी। के किथा का पे जो तारुफ कराइंदो? अरे मुश्ताक में डायरी पियो ॻाल्हायां, अरुण शुगर मिल शाहपुर जा आहियां, ज़िला शहीद बेनज़ीराबाद। अव्हांखे भलीकार प्रोग्राम सुबुह बहिराणे में जी कीअं पे गुज़रे सुबुह ऐं छा चवणु चाहींदो प्रोग्राम जे हवाले सां? ॾाढी सुबुह बहितरीन पे गुज़रे। तव्हांजो जेको हाल वाल ॿुधूं पिया, अदा जेके वेठा आहिनि उहे ॻाल्हाइनि पिया, उन्हनि जे हाल वाल गुफ़्तगू ॿुधूं पिया। महिरबानी। अच्छा, भला कीअं था ॾिसो सॼो जेको ही साल 2020 गुज़री वियो ऐं ईंदड़ साल जेको आहे उन छा चवणु चाहींदो? जेको ही साल आहे इंशाल्लाह 2021 तमामु बहितरीन सुठो थींदो साल। बाक़ी पोयों जेको साल गुज़रियो आहे तमामु ॾुखियो गुज़रियो आहे सर वारनि जे लाइ, मासूम ॿारनि जे लाइ, ऐं जेको कोरोना आहे उन्हनि जो तमामु जेको नुक़सानु पहुतो आहे पाकिस्तान में। बिल्कुलु सही था चओ। अलाह जेको जल्दी इन कोरोना को तव्हां सभई दुआ कजो, अलाह करे वक़्तु गुज़रे 2021 में भलो अची वञे। आमीन इंशाल्लाह। अच्छा, प्रोग्राम करे खां प्रोग्राम सुबुह में ना अॼु मूंखे त तक़रीबन 2-3 महीना थी विया आहिनि प्रोग्राम। बहितरीन मज़ो प्रोग्राम वेठे, तव्हांजो जेको महिमान सां सुठो मुख़ातिब थियो पिया। महिरबानी। अच्छा, अॼु पोइ असांजे प्रोग्राम में शामिल थियो आहे, कीअं फीलिंग्स छा आहिनि, कीअं पियो लॻे तव्हांखे? न तमामु बहितरीन पियो लॻे। अलाह करे सुबुह सवेल अहिड़ा प्रोग्राम सुठा हलनि, जेके ॻाल्हियूं ॿोलियूं ॿुधूं पिया था या जेको ॻाल्हि कनि पिया था, ॾाढो बहितरीन ॻाल्हाइनि पिया, सुठो पिया था ॻाल्हाइनि। तव्हां वरी हुनखां सुठो साल पिया पछो। थैंक यू वेरी मच। महिरबानी, थैंक यू, ॾाढा थैंक्स। अल्लाह। उम्मीद आहे त ईअं असांजे प्रोग्राम में तव्हां शामिल थींदा रहंदो। ऐं ॿीहर वरी ॿुधाईंदी रहां त जीअं असां ऑनलाइन एजुकेशन ऐं तव्हां जे हवाले सां ॻाल्हि पिया कयूं त महिरान टेलीविजन हिकिड़ो अहिड़ो ॿारनि जे लाइ बि प्रोग्राम खणी आयो त जेको हुननि खे घर वेठे नॉलेज जेको हुनजी इम्प्रूव करे, ऐं नॉलेज इलाही ज़रूरी आहे। असांजी जेकी ॿिया सिलेबस खे अलावा जेके असां नाले सां जेके आहिनि इहे सभु शयूं जेके आहिनि नॉलेज इलाही कमु ईंदियूं आहिनि, ख़ासि तौर ते इंटरव्यू जे हवाले सां। ऐं नॉलेज सां गॾोगॾु एंटरटेनमेंट बि ॿारनि लाइ आहे त जेको ज़बरदस्त हुन में कार्टून्स कैरेक्टर्स हूंदा, उहे बि जेको ॿारनि खे एंटरटेन कंदा, ऐं उन सां मतिलबु हिकिड़ो प्रोग्राम जेको हूंदो उन्हनि लाइ मुनफ़रिद सां गॾोगॾु नॉलेजेबल हूंदो। ऐं सुभाणे आउं हिकिड़े उन कैरेक्टर खे, मेज़बान खे, हिकिड़े कैरेक्टर खे आउं घुराईंदुमि ज़रूरु। ऐं जेके असां व्यूअर्स आहिनि जेके हिननि इंतज़ारु कंदा त उहो जेको असांजो प्रोग्राम आहे उहो कीअं इंजॉय कंदा, हुन में कहिड़ी मेज़बानी खे कंदासीं ऐं उन्हनि जी छा क्रिएटिविटीज़ आहिनि। ऐं उहे बि ॿुधाईंदी हलां त असांजो जेको महिरान टीवी टेलीविजन जो ऑफिशियल पेज बि आहे यूट्यूब ते, उहो यकीनन तव्हां उनखे लाइक बि कंदा, सब्सक्राइब बि कंदा ऐं बेल आइकन खे बि ज़रूरु प्रेस कंदा, छो त तव्हांखे काफ़ी महिरान टेलीविजन जेके नए साल में ईंदड़ जेकी वैराइटीज़ ॾे थो खणी थो अचे, ड्रामनि जे हवाले सां, एंटरटेनमेंट जे हवाले सां, नॉलेज जे हवाले सां, ॿारनि जे हवाले सां, ऐं काफ़ी अञा ईंदड़ वक़्तु को बि जेको महिरान टेलीविजन को बि जेको टॉपिक जेको मिस कोन कयो आहे, यकीनन तव्हां इंजॉय कंदा, उहो हुनजे पेज ते तव्हांखे अपलोड थी वेंदा। ख़ासि तौर ते असांजो प्रोग्राम सुबुह महिरान बि जेको आहे तव्हां हुते ॾिसी करे इंजॉय करे सघो था। ऐं हुन सां गॾु न्यूज़ बि जेके हर वक़्तु तव्हां अपडेट रहंदो। अगरि तव्हां हुनखे बेल आइकन खे तव्हां प्रेस कंदव त तव्हां हर वक़्तु को हर नई ख़बर को जेको अपडेट थींदा रहंदव। जी राशिद, ख़बर न आहे कहिड़ी ॻाल्हि वठी कयो न, तव्हां ऑनलाइन एजुकेशन जी ॻाल्हि ऑनलाइन एजुकेशन जेका अंदरूनी सिंध जी ॿाराड़ी जे हवाले सां सोचिजे त उते त इहा अवेलेबल न आहे, पर उते जा जेके बि ॿार आहिनि असांजा उहे त हिन ॻाल्हि खे मिस कंदा हूंदा। शहरनि जे हितां जिते नेट आहे उते त सही आहे, पर ॿाराड़ी में त हिन जो आहे न घटिताई थींदी हिन ॻाल्हि जी। पोइ असांजा ॿाराड़ी जा जेके स्टूडेंट आहिनि उहे वीचारा त हिन ॻाल्हि खां महरूम आहिनि। बिल्कुलु इन हवाले सां ई मूं चयो त महिरान टेलीविजन थोरो कंट्रीब्यूट कयो आहे त उन्हनि जी नॉलेज इम्प्रूव करण लाइ यकीनन ॿार इंजॉय कंदा त थोरी घणी हिन जी नॉलेज इम्प्रूव थी वेंदी इन हवाले सां। छो त हुन में क्विज़ जो जेको हिकिड़ो अहिड़ो पोर्शन ईंदो, हिकिड़ो क्विज़ जो जेको हूंदो आहे त राजा टेडी जेके हुते आहिनि त उहे ॿारनि खे क्विज़ कंदा, हुनखे सवाल कंदा। ऐं असांखे बि यादि आहे जॾहिं काफ़ी टेलीविजन ते अहिड़ा क्विज़ जा प्रोग्राम हूंदा, हिन महिल ताईं असांखे यादि आहिनि। ॿारनि जो ब्रेन अहिड़ो फ्रेश
फ्रेश हूंदो आहे, फ्रेश माइंड हूंदो आहे, लेकिन उनखे जे पासे ते कजे त उहो ॿार उन हवाले तॾहिं त चवंदा आहिनि त ॿार खे जेको नंढो हूंदो आहे नंढपण खां हुनखे तव्हां तालीम ॾियो, इस्लामिक बि ऐं हीअ तालीम बि दुनियावी बि, इहा तालीम ॾियो त हुनजो ज़हन खुलंदो ऐं हू कैच कंदो आहे उन शइ खे। ऐं असां वॾा थी वेंदा आहियूं पोइ हज़ार असल में ब्रेन असांजो बि ठीकु हूंदो आहे, पर वजह इहा हूंदी आहे हज़ार टेंशन, हज़ार परेशानियूं, हिनखे हुनखे संभालणु, दोस्तनि खे टाइम ॾियणु, फैमिलीअ खे, मतिलबु हिकिड़ो अजीब हिकिड़ो ज़हन कन्वर्ट थी वेंदो आहे। ॿारनि जो फोकस सिर्फ़ु पढ़ाईअ ते हूंदो आहे। सही फ्रेश हूंदा थोड़ो थोड़ो खाधे पीते ते ॿियो एंटरटेनमेंट ते असांजो ज़हन जीअं हिकु पन्नो हुजे उन ते असां लिखी छॾियूं, उन लिखण जे मथां वरी लिखूं ऐं अगरि ॿारनि जो ज़हन ई आहे जेको लाइट पन्नो हुजे उन ते रुगो लीको करे त उहो बि ज़ाहिर थी वेंदो। बिल्कुलु। अच्छा डॉक्टर नईम, तव्हां जेको जे प्रोग्राम में तव्हां एक्टिंग कयो था त उन कैरेक्टर जे हवाले सां थोरो असांखे ॿुधाईंदा, इहो कैरेक्टर तव्हांखे कीअं लॻो ऐं डायलॉग्स को थोरो शेयर करणु चाहींदा, असांखे ॿुधाईंदा असांजे नाज़रीन जेके इंतज़ारु कनि पिया। मां इहो पियो ॿुधायो पहिरीं त ड्रामे जो जेको थीम इहा आहे त हिकिड़ो पोड़ो पीरसन माण्हू आहे, ऑफिस में अचे थो, पहिरीं वञे थो, थीम पोइ चईंदासीं स्क्रिप्ट पोइ ॾिसंदासीं, तव्हांजो पंहिंजो जेको कैरेक्टर आहे उन हवाले सां। मुंहिंजो कैरेक्टर आहे त हू पोड़ो वीचारो जॾहिं पूरी ऑफिसनि में वञी तव्हां हिकिड़ो तंग थी मजबूर थी हू मोकिलींदा तूं तव्हां वञो पंहिंजा असांजे वॾे ऑफिसर वटि, यानी हुननि जेको मेन कैरेक्टर वॾो ऑफिसर जेको आहे सो मां आहियां, त ज़ाहिर आहे हिकिड़ो माण्हू तपियल आहे, तंग थियल आहे, परेशान थियल आहे, अॻे ई परेशान आहे, वरी जो ऑफिस में अचे थो हितां शुरू थिए हुतां शुरू थी वरी आख़िर में एंड में मूं वटि अचे थो, पोइ तव्हांखे यकीन अंदाज़ो हूंदो त हुनजी कहिड़ी कैफ़ियत हूंदी। पोइ हुन कैफ़ियत में उहो अचे थो तंग थी, पोइ हुनजो ऐं मुंहिंजो जेको पाण में जहिड़ो आहे उहो असां हुन में ॾेखारियो हू मूंखे प्रेशराइज़ करे थो, तंग करे थो, परेशान करे थो, हुनखे तंग कयां, कमु त हुनजो थियणो कोन्हे, ज़ाहिर ऑफिसनि में कमु थींदा कोन्हनि। पोइ उहा शहबाज़ साहिब जी मुंहिंजी जेका ॾे वठ आहे उहा हुनमें उहो ॾेखारियल आहे ऐं ॾाढो तंज़ो मज़ा सां भरियल आहे। सही बिल्कुलु ज़बरदस्त वारा हिकिड़ा ड्रामा ईंदा, हिकिड़ा नयो लेकिन हक़ीक़त ते मबनी बि कुझु आहिनि ॻाल्हियूं ऐं ड्रामा हुजण बि हुजनि, रियलिटी बेसिस मां सम्झां थो मेरान टीवी जो फर्स्ट ड्रामो हूंदो अहिड़ो जंहिंमें एतिरो तंज़ हूंदो, मज़ा आया हूंदो, एॾो मतिलबु के तव्हां इन कैरेक्टर में केतिरा मतिलबु कंफर्टेबल महसूस करे विया बाक़ी इहो ऐं जेको इज़ीली इहो कैरेक्टर करे वेंदुमि, केतिरो कंफर्ट हुयो जॾहिं तव्हांखे ॿुधायो त बाबा हीउ कैरेक्टर तव्हांखे करिणो आहे? फनकार त हाणे फनकार हूंदो आहे, ज़ाहिर आहे कैरेक्टर कहिड़ो बि हुजे, बिना असांखे कॾहिं कॾहिं बोची जा कैरेक्टर मिलिया असां उहे बि करे वियासीं। ज़ाहिर आहे फनकार जो मक़सदु इहो आहे न त उहो हिकिड़ो इंसान ॿिए इंसान में ढलिजी वञे, असुल फनकारी त इहा ई आहे न त जहिड़ो माण्हू आहे उन में माण्हू वञी उन अंदरि थी किरदार में वाज़े थी वञे। बिल्कुलु वरी मेन एक्टर जो कमाल ई उन कैरेक्टर में थी वञे। हालांकि कैरेक्टर एॾो अहिड़े क़िस्म जो कोन्हे, सिधो कैरेक्टर आहे, पर मतिलबु के मज़ा लेजो जेको आहे सो सॼो उन कैरेक्टर में आहे, उन हिसाब सां तंज़ जे हिसाब। अच्छा इहा ॻाल्हि ॾाढी सुठी आहे त असां जेको हिमालय टेलीविजन जेको ही प्रोग्राम हक़ीक़त बि ॾेखारे थो हिकिड़े मज़ा टाइप में, जीअं इंसान माना वाकई ॾिसी करे मायूस न थियनि, ईअं थींदो आहे, हीअं लाइफ थींदी आहे, लेकिन उनखे इंजॉय तरीक़े सां, लेकिन उनखे मोटिव बि आहे न त बाबा अगरि तव्हां सां प्रॉब्लम्स फेस थियूं थियनि कंहिं बि डिपार्टमेंट में तव्हां हिन तरीक़े सां ॿियनि खे डील करे सघो था। राशिद साहब तव्हां छा सोचो था भला नए साल लाइ तव्हां ईंदो मेज़बान थियो था, कहिड़ी ॻाल्हियूं खणी ईंदो, व्यूअर्स खे कीअं ॾिसंदो ऐं पंहिंजी जेका सफ़र खे कीअं था ॾिसो जेको ईंदड़? इंशाअल्लाह बहितर ईंदो, जेको बि ईंदो बहितर थींदो। कोशिशि आहे त वधि खां वधि माण्हुनि खे एंटरटेनमेंट कयूं ऐं सुठा टॉपिक्स प्रोग्राम्स में खणी अचूं जिन ते हुननि खे काफ़ी सारियूं जेके शयूं आहिनि उहे नयूं मिलनि ऐं हू उन्हनि खे ॾिसी करे एंटरटेनमेंट थियनि। ऐं उन खां अलावा जेके मुंहिंजी सभ खां पहिरियां मां शुक्रिया अदा कंदुमि सर मुर्तज़ा साहिब जिन जो, जिन मूंखे हिन लाइक़ सम्झो ऐं हिन प्लेटफॉर्म ते गॾु करायईं ऐं हुननि जूं महिनतूं इनशाअल्लाह हिकु आवाज़ थी करे ऐं उभरंदासीं। बस थैंक यू वेरी मच सर मुर्तज़ा जो जिन मूंखे इन लाइक़ सम्झी करे हिन मक़ाम ते आंदो। मुंहिंजी जेका कोशिशि आहे उहा इहा ई आहे त असांजो जेको बि थीम हुजे, जेको बि प्रोग्राम सर ॾींदा इनशाअल्लाह असां उनखे अहिड़े तरीक़े सां खणी हलंदासीं। इनशाअल्लाह आउं बि इहो ई चवणु चाहियां तव्हां सां गॾु, लेकिन तव्हां असां जेके बि रिस्पॉन्सिबिलिटी आहिनि ही बि जेके आहिनि असां महिना टेलीविजन ते कमु करे कयो ही बि टीम ॾिसूं आहियूं असां जेको आहे कुंड कुछ में जेके महिना टेलीविजन ॾिसण जी जेके आहे ॻाल्हि ॻाई वञे ऐं चाहींदा पसंदि कयो वञे, माना ही असांजे सभिनि जी रिस्पॉन्सिबिलिटी आहे त असां जेको व्यूवर्स खे एतिरो सुठो मयार ऐं हिकिड़ी ज़बरदस्त ऐं उन सां गॾो गॾु मज़बूत टीम हुजूं। हर असांजे बैक में जेके टीम ई
कमु कंदी आहे अकेला असां कोन हूंदा आहियूं असांजा डायरेक्टर प्रोड्यूसर प्रोग्राम मैनेजर असां जेके कैमरामैन असां मेकअप आर्टिस्ट आहिनि ऐं काफ़ी जेके असांजे ओबी जे जेके वर्कर्स आहिनि जेको पूरो जेको असांजे कैप्चर सीरियल सभु टीम सेट गॾु मिली करे कमु कंदी आहे हम आवाज़ वारो जेको आवाज़ हूंदो आहे उहो परे ताईं वेंदो आहे परे हम मैं वारो न ईंदो आहे बिल्कुलु मैं वारो त मैं ते ख़तमु थींदो आहे त पंहिंजी लाइफ में बि जेको आहे उहो मैं जो जेको लफ़्ज़ कढी छॾियो वना कढी छॾियो साईं ड्रामे में कमु थो करे बिल्कुलु इहो ई आहे हुननि मुंहिंजे इन ड्रामे में सभ खां पहिरियां त मां ॾाढो थोरो कंफ्यूज़ बि हुयुसि अच्छा छो सभु सीनियर आर्टिस्ट हुया ऐं मुंहिंजो फर्स्ट ऑन द स्क्रीन ऐं जेको फर्स्ट ड्रामो उन जे लाइ ॾाढो थोरो मुश्किल लॻो पियो थोरो ऐं मैन से या त असां जॾहिं रेडियो ते प्रोग्राम कंदा आहियूं पोइ तनाव हूंदा आहियूं अकेला हूंदा आहियूं पंहिंजे मगन में अलाए किथां कैमरा अगरि सिर्फ़ु कैमरा ई हुजे त ठीकु आहे वरी जेके बि सीनियर आर्टिस्ट आहिनि उहे मथां चढ़ियो बीठा आहिनि कोई हितां बीठो आहे कोई हितां बीठो आहे कोई हितां बीठो आहे चलो कंटिन्यू कंदमि तव्हां इहो एक्सपीरियंस तव्हांजो कीअं रहियो यकीनन इन जे लाइ मूंखे काफ़ी टाइम खपे थो त शॉर्ट में आउं तव्हांखे समराइज़ करणु कोन ईंदुमि त एॾे सीनियर आर्टिस्ट जे वरी जीअं तव्हां चओ हितां रहियो इहो तजुर्बो यकीनन थोरो इहो हूंदो आहे ऑडियंस जे साम्हूं पंहिंजी परफॉर्मेंस ॾियणु ऐं वरी उहो सीनियर हुजनि त यकीनन तव्हांजी फीलिंग सम्झा थी पोइ कंटिन्यू कंदासीं हिकिड़े शॉर्ट को मुझे ब्रेक नाज़रीन वक़्तु शॉर्ट को मुझे ब्रेक जो हिन प्रोग्राम सां तव्हां कया टपाल मेज़बान जेके ॿुधाए रिश्तनि जो पान ऐं सिंधी मेज़बानी राज़वी टपाल मेज़बान चाहे काॾे न वञिजो असां सां गॾु रहिजो वेलकम बैक नाज़रीन प्रोग्राम से तावन के टपाल मेज़बान जेके ॿुधाए रिश्तनि जो पान ऐं सिंधी मेज़बानी राज़वी टपाल मेज़बान चाहे तीअं ॿाहिरां टेलीविज़न जी ॻाल्हि कयूं पिया त काफ़ी सुठा मुनफ़रिद प्रोग्राम तव्हां लाइ खणी आया ऐं जेके बि प्रोग्राम्स असांजे 2020 में जेके असांजे टीम वर्क कयो कमु यकीन असांजे जेके व्यूवर्स हुननि खे एप्रिशिएट कयो असांजे सऊदी मां बि कॉल्स ईंदियूं ऑस्ट्रेलिया मां बि कॉल्स ईंदियूं त यकीन एप्रिशिएट कंदा त बाक़ी हिकिड़ो मुनफ़रिद प्रोग्राम असांखे कल्चर जे हवाले सां बि हुननि एप्रिशिएट कयो त असांजे ॿाहिरां टेलीविज़न कल्चर खे गॾु खणी हले थी काफ़ी अहिड़ा प्रोग्राम्स जेके आहिनि काफ़ी नयूं शयूं जेके कल्चर जे हवाले सां हुननि खे ख़बर पियूं जेके असांजे गेस्ट अचनि पिया त उन्हनि खे असांखे अहिड़ा ट्रेडिशनल जेके आहिनि इवेंट्स या रिवायतूं हुयूं उहे बि हुननि खे ख़बर पियूं पवनि ख़ासि हुते खाधे जे हवाले सां ऐं अहिड़ा कुझु असांजी जेके रोज़मर्रा जी शयूं इस्तेमालु करण जो हुननि जा काफ़ी कुझु नाला असांजे ट्रेडिशन्स यकीन असांखे हैप्पी पिया थियूं त यकीन हीअ असांजी शइ असांखे पंहिंजी विरासत में मिलियल आहे माना ऑलरेडी असां इन शयुनि जा वारिस आहियूं मुंहिंजी शइ असांखे कंहिं शइ जी आउटसाइडर जी ज़रूरत ई कोन्हे पर जॾहिं ॻाल्हि हले थी त ॿाहिरां टेलीविज़न हिकिड़ो अहिड़ो प्लेटफॉर्म बि आहे जिते हिकिड़ो स्कूल सां चवणु चाहींदमि त हिकिड़ो स्कूल सेंटर आहे जेके असांजे नए आर्टिस्टनि खे ख़ासि तौर ते असांजे कंपेयर हुजे या एक्टिंग जे हवाले सां हुजे त हिकिड़ो सिखिया जो सेंटर बि आहे फर्स्ट टाइम जॾहिं कोई बि असांजे कोई बि जेको हिकिड़ो पर्सन अगरि मूंखे फेम मिले थो त आउं 100% इहो चवणु चाहींदमि बिल्कुलु डेफिनेटली हू ॿाहिरां टेलीविज़न खां पंहिंजो आगाज़ कंदो आहे ऐं ॿाहिरां टेलीविज़न ई हुनखे जेको आहे उहो मौक़ो ॾींदो आहे चाहे हू नात ख़्वान हुजे चाहे हू कंपेयर हुजे चाहे हू राइटर हुजे चाहे हू सिंगर हुजे चाहे हू इंस्ट्रूमेंट को प्ले हुजे चाहे हू डांसर हुजे ऐं इवन के पंहिंजे फर्दर जेके आहिनि असांजे सोशल वर्कर जे हवाले सां हुजनि कोई सोशल एक्टिविटीज़ हुजनि त उन्हनि खे बि असांजे ॿाहिरां टेलीविज़न ई असांजे प्रोग्राम सुबुह मेराण में प्लेटफॉर्म में हुनखे फर्स्ट अपीयरेंस मिलंदी आहे त हू पंहिंजे पोइ वञी पोइ बाद में ख़बर पवंदी आहे त की ही पर्सन आहे ही पर्सन आहे त इहो बि मेराण टेलीविज़न कमु कयो आहे इन ते तव्हां छा चवणु चाहींदो पोइ आउं राशिद तव्हां ॾींदुमि जी इन ते तव्हां छा चवणु चाहींदो मेराण टेलीविज़न ही जेका कावज़ ये हक़ीक़त आहे त मेराण टेलीविज़न जेको आहे सीनियर सां गॾु जूनियर फनकारनि खे तमामु घणो सुठो टाइम ॾिनो आहे ऐं इहा जेका तमामु सुठी कोशिशि आहे जंहिंखे जेतिरो साराइजे थो घटि आहे बहरहाल असां वरी बि मेराण टेलीविज़न जे सथ खे सलाम था पेश कयूं जो ॻाए हू जेके आहिनि फनकारनि खे या आर्टिस्टनि खे या गुलकारनि खे या सिंगरनि खे जेको बि आहे इंट्रोड्यूस कराइनि था इहा तमामु सुठी ॻाल्हि आहे बिल्कुलु बहितरीन नात ख़्वान नया असांजा सुगर जेके आहिनि लोक अदब सां रिलेटेड जेके आहिनि नया असां ॿारनि जो जेको फन आहे उहो बि सभु जेको आहिनि मेराण टेलीविज़न स्क्रीन ते हुननि खे अपीयरेंस ॾेई करे फर्स्ट चांस हुननि खे ज़रूरु ॾींदो आहे त माना अगरि तव्हां टैलेंट आहे त मेराण टेलीविज़न जेको आहे तव्हांखे बिल्कुलु ग्रैंडली वेलकम कंदी त यकीनन तव्हां अचो पंहिंजो ही प्लेटफॉर्म तव्हां लाइ आहे जी तव्हां एक्सपीरियंस ॿुधायो पिया एॾनि वॾनि जेके आहिनि आर्टिस्टनि जे विच में वरी कैमरा जे कैमरा भले हुजे लेकिन ही सभु ऑडियंस ई आहे सभु यकीनन ऑडियंस ई माण्हू वेठा आहिनि परफॉर्मेंस करण लाइ ॾुखियो हूंदो आहे पोइ कीअं रहियो केतिरा गिलास पाणी जा पीता केतिरा टेक वरिता पाणी त सियारे में वणे ई कोन ठीकु आहे मां वेठो आहियां चेयर ते बसि भरिसां आवाज़ु हले पियो मूंखे उहो चवणो आहे ॿुधणु वञणो आहे हाणे मां इहो वेठो चवां अच्छा जेको मां कॾहिं इन शइ खां मूंखे इल्म ई न हुयो त जेको चवंदो वेंदो जेके ॿिए आर्टिस्ट जा आहिनि उहे बि लफ़्ज़ चवंदो वेंदो उन्हनि खे सॼे मूंखे पंहिंजा पकड़णा आहिनि
अच्छा मां भुलिजो वञा वरी सर छा चयो आहे अच्छा ही अच्छा 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 वरी इन्हनि खे पोइ या वरी निहारण कैमरा खे फोकस रखण पोइ जेके कैमरामैन हुया उन्हनि जो मां तव्हां दिलि सां शुक्रगुज़ार आहियां दोस्त हथु हीअं करे बीठो आहे थकिजो पियो वरी हीअं करे वरी हीअं करे बीठो आहे हेॾां 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 त ॾाढो ॾुखियो अच्छा मूंखे माना हिकिड़ो त सियारे में पाणी बि न वणे ॿियो गलो बि ख़ुश्क थियो वञे हाणे पाणी बि घुरां कंहिंखां घुरां सभु सीनियर बीठा आहिनि मां हुननि खे चवां पाणी खणी ॾियो मुंहिंजे लाइ इहा वॾी परेशानी मां हिकिड़ो त शुक्रगुज़ार आहियां जो सर मुर्तज़ा उते कोन आहियां थी सघे इहो जेको थोरो घणो कयमि इहो मूंखां न थिए छो जो उस्ताद जे अॻियां चंद लफ़्ज़ ॻाल्हाइण बि हिकिड़ो माना ईअं सम्झो त वॾी ॻाल्हि हूंदी आहे सो हाणे अगरि उस्ताद मां इहे दुआऊं वेठो घुरियूं यकीन कयो मां जीअं मुंहिंजो सीन अचे न अलाह करे उस्ताद न अचे वरी मूंखां पुछे ॾे ख़बर सर अञा कोन थियो आहे ठीकु आहे सही आहे मां परेशान थी वञा हाणे जेॾीमहिल थिए ही न अचनि ही जे आया त मां अॼु थी न सघंदो मूंखां हाणे हितां ही हुतां हुतां वरी जेॾीमहिल जेको सीनियर जेको आहे आर्टिस्ट उहो मथियां बियो उहो थो अचे मूंखां सवाल करे हाणे मां हुनखे छा चवां मां टंगू हेठि थड़कनि पियो मां चयो ठीकु आहे करिणो आहे त करिणो आहे पर बहरहाल उन्हनि चयो हा पोइ जेको सो मां चयो ठीकु आहे हाणे करिणो आहे त करिणो आहे हाणे छा था करे सघूं बहरहाल पोइ हुननि सभिनी एप्रिशिएट कयो त मतिलबु पहिरियों मरतबा तव्हां कयो आहे ॾाढो सुठो कयो आहे मूंखां त पुछो मां कीअं कयो आहे ज़िंदगी जा इहे यादगार आहिनि ऐं पंहिंजो एक्सपीरियंस बि यकीनन जब सॼी पुराणी ॻाल्हियूं हलनि थियूं त आउं बि यकीनन पंहिंजो कंट्रीब्यूट ज़रूरु कंदमि त मुंहिंजो जेको हिते हिन प्लेटफॉर्म में आउं बि जेको आहे मूंखे बि इंट्रोड्यूस कयो केतिरे ख़बर पए त हिकिड़ी तहरीम आहे जेकी आहे हू की सुठी कंपेयर बि थी सघे थी या हू पंहिंजी जेका सॉफ्टवेयर इंजीनियरिंग सां गॾो गॾु हुनखे इहो बि टैलेंट आहे त इहो बि मूंखे जेको आहे असांजे डायरेक्टर मुर्तज़ा मजबूर साहिबु हुननि ई ॾिठो त बाक़ी हिननि ई एॾो टैलेंट आहे जो सुठी कंपेयर थी सघे थी त मां बि इहो पंहिंजो फेम जेको आहे फस्ट जेको आहे हितो ई मिले थो ऐं हिते ई काफ़ी कुझु सिखणो आहे असांखे पब्लिक डीलिंग बि अचे थी असांखे कॉन्फिडेंस बि अचे थो एतिरे सारे ऑडियंस जे विच में जेको आहे असांखे परफॉर्म करणो आहे मूंखे यादि आहे जॾहिं असांजो रमज़ान जो जेको प्रोग्राम थियो हो त एतिरो हुजूम हुयो एतिरो हुजूम हुयो एतिरा बहितरीन जेके आहिनि पूरे सिंध में जेके आहिनि नात ख़ान जेके हिते मौजूदु हुया केक वठणा प्रोग्राम्स करणा हुते हुन पासे असांजो चिकन जो जेको हुनजो सेट बि जेको हुयो उहो सजियल हुयो त माना पूरी शइ खे समराइज़ करणो हुन सां गॾो गॾु काफ़ी सुठा कुझु असांखे ब्रांड्स बि आहे उहे बि अनाउंस करणा त मुंहिंजे लाइफ जो उहो फस्ट अहिड़ो जेको उन खां पोइ जेको आहे मुंहिंजे अंदरि में एतिरो कॉन्फिडेंस अची वियो ऐं आउं इलाही कुझु जेको आहे कंहिं बि प्लेटफॉर्म ते बीहंदी आहियां बिल्कुलु रवानी सां बिल्कुलु फरफर आउं जेका डीलिंग करे सघंदी आहियां त महान टेलीविज़न मूवी चयो त हिकिड़ो अहिड़ो इंस्टीट्यूट आहे हिकिड़ो अहिड़ो स्कूल आहे जेको तव्हांखे लाइफ जे हर प्लेटफॉर्म ते सेखारे थो नोट कई आहे त मेहरान टेलीविज़न ते हिते जेको बि अचे थो चाहे केतिरो बि नंढो आर्टिस्ट छो न हुजे पर उन खे कॾहिं बि नंढो करे न सम्झो हमेशह उन्हनि खे हिकिड़ो माना हिकिड़ी सपोर्ट ॾेई करे अच्छा हिकिड़ी ॻाल्हि थी तव्हां असांजे डायरेक्टर मजबूर साहिब जी कई हिकिड़ी ॻाल्हि आहे उनखे छॾे ॾींदा आहिनि वञो हाणे करे ॾेखारियो इहो तव्हां सां बि थियो हूंदो करिणो आहे हीअं करिणो आहे सर करिणो आहे मां अच्छा हिकिड़ी ॿी ॻाल्हि मुर्तज़ा सर सां असां जॾहिं कराची वियासीं जिथे वञूं पिया जिॾां ॾिसो हुनजो शागिर्द मां चयो को बचियल आहे कराची हुजे या हैदराबाद हुजे जेको अचे उस्ताद मां चयो सर को बचियल आहे हिते ॻाल्हि तव्हांखे ॿुधायां साईं जेको ड्रामे में कमु करण लाइ कोन आयो साईं आयो हुन सां गॾु शीरा ॾिठे सां गॾु आयो ऐं कैरेक्टर इहो जेको मुर्तज़ा साहिब खे पाण करणो हो हा बिल्कुलु पाण करणो हो पंहिंजो कैरेक्टर साईं खे ॾिनई साईं त हाणे मूड में कोन आया त मूंखे वञी अदाकारी करणी आहे अगरि मूड में अचां हुतां खां अॻु ई टेंशन में अचां जिन महिल पहुतुसि न सर मुर्तज़ा चयो त भई अच्छा डायरेक्टर चई भई मूंखे छॾियो ऐं साईं खे विहारियो मां परेशान केॾी महिल हाणे मां उहो सॼी सेटिंग न छा न चयो वरी दुआ बि कयमि सुठो थियो राति मूंखे न ॿुधायो अथनि न त मां सुबुह ताईं इहो सुकी वञा टेंशन में त मूंखे करिणो छा आहे ख़बर हूंदी आहे मुंहिंजो जेको स्टूडेंट आहे हिनखे केॾी महिल हथियार ॾियणो आहे केॾी महिल अच्छा त तव्हां जॾहिं हुते वियो कराची स्टेज ते सकाफ़त वारी जेकी वॾी स्टेज ते तव्हां वियो उते सभु सितारा मौजूदु हुया जीअं तव्हां ॾिठो त सभु जेके आहिनि असांजा डायरेक्टर साहिब जा शागिर्द बि निकिता ऐं ॿिया बि जेके आहिनि असांजा सिंधी मीडिया जा वॾा जेके मुख़्तलिफ़ जेके आहिनि आर्टिस्ट मौजूदु आहिनि कीअं उहो एक्सपीरियंस ॾाढो ज़बरदस्त एॾो मज़ो आयो जो मां लाइफ में पहिरियों मरतबा इन सेट ते वियो हुउसि
ऐं जेको सो इहो मां अगेन केतिरी मरतबा जेको सो केतिरा मरतबा मां शुक्रगुज़ार कयां थियां सर मुर्तज़ा जो जिन इहो मूंखे मौक़ो ॾिनो जॾहिं असां उते वियासीं त मूंखे ॾाढी ख़ुशी बि थी पए मां अञा थोरो पोइते बि जाना सर मुर्तज़ा ॿामा अॻियां अच अॻियां अच अरे सर मूंखे हिकिड़ी फिकाई बि थिए पई चारे तरफ़ कैमरा आहिनि ऐं अच्छा यकीन कयो मूंखे चई बाबा तोखे स्टेज ते बि ॻाल्हाइणो आहे एतिरो मतलब हज़ारनि जी तादाद में एंड ताईं माण्हू मां परेशान अलाह करे वारो न अचे अलाह करे ऐं थियो बि ईअं वारो कोन आयो सर मुर्तज़ा अॻियां बीह करे उन्हनि पंहिंजो धड़ाधड़ परफॉर्मेंस ॾिनी मां वञी पुठियां बीह रहिया मां अञा पुठियां बीहां राशिद हेॾे अच हटियो अॻियां बीहारे छॾे वरी अॻियां बीह बाबा बीठो आहियां ॾिसो कहिड़ो हिकिड़ो लेवल आहे मथे हिकिड़े स्टेज में जेके लखनि जी तादाद में अवाम बीठी हुजे वरी उते परफॉर्मेंस यकीन कयो उते कंहिंखे बि बीहण न पिया ॾींदा स्टेज ते मां मूंखां ॿाटन जी पुछियो कंहिंसां गॾु आया आहियो मुंहिंजो सर मुर्तज़ा सां गॾु उस्ताद सां गॾु मां उते बीह रहिया मां सही आहे ठीकु आहे उन खां पोइ सर मुर्तज़ा मुसलसल कॉल ते कमकारी हेॾां होॾां सेटिंग में मां 1 वॻे जो उते जो बीठल 2 वॻे जो स्टेज ते बीठल राति जो 9 थी विया पी टंगुनि में सूर ओए होए वरी वञा थोरो पोइते वञा वरी पोइते छा पियो करी परफॉर्मेंस बि न पिया कयो या को बि कयो पोइ बि जेको बीठो तव्हां बोर थी वियो लेकिन हिकिड़ो जेके बि सभु परफॉर्म कंदा जीअं असां तव्हांखे डायरेक्टर साहिब वेही पिया सभु शइ खे ओवर बि कनि पिया ओवर बि कनि पिया परफॉर्मेंस बि कनि पिया एतिरी देरि ताईं त ॾिसो हीअ केॾी वॾी महिनत आहे उस्ताद जो दिमाग़ अलाए कीअं थो हले ख़बर ई नथी पवे ॿियो वरी जेॾी महिल डायरेक्शन थींदी आहे जेॾी महिल हिन जे हैंड वर ईंदो आहे न पोइ ॾिसंदो आहियां त 4 जेके कैमरामैन आहिनि उहे बि हुन मां क़ाबू हूंदा आहिनि हक लहंदी बाबा हीअ थी बाबा हेॾा बाबा हिन कुंड ते बाबा हुन कुंड ते वरी होॾां वियो माना ईअं फिरा हूंदी माना ॾिसो हिकिड़ो मेन फोकस डायरेक्टर जो कमु ई हूंदो प्रोग्राम जेको हूंदो त ओवर शइ पूरी असां त पंहिंजो जेको कमु करे कंपेयरिंग करे हलिया था वञूं असांखे कहिड़ी चीज लेकिन टेक वठणु ब्रेक्स वठणु इवन के असां जेके कन्वर्सेशन आहे उन्हनि खे फोकस करणु त को अहिड़ो अल्फाज़ या हिकिड़ो हीअं कोई कन्वर्सेशन बि नथी वञे त माना जीअं चवंदा न जेको प्रोग्राम ॾाढो हींअर फेमस पियो हले तक़रीबन तमामु मीडिया बि उनखे कवरेज ॾिनी ऐं एप्रिशिएट बि कयनि जेको असांजी उताक जेको हले पियो तमामु हिकिड़ो उरूज ते हले पियो हिकिड़ो नओं इहो बि माइंड में आणणु ऐं असांजी सिंध जी सकाफ़त खे खणी गॾु करे हलणु मेहरान टेलीविज़न तां इहा हिकिड़ी पहिरीं शइ आहे जेका सिंध सकाफ़त जे हवाले सां प्रोग्राम से नशर कया वेंदा आहिनि तक़रीबन सिंध सकाफ़त जे हवाले सां सिंध जूं रस्मूं रिवाज ओताकुनि जो सिस्टम न त पहिरीं जॾहिं असां जॾहिं नंढड़ा हूंदा हुआसीं तॾहिं ओताकुनि जो सिस्टम या जेका मच कचारी थींदी हुई ॾाढी मज़े वारी हूंदी हुई पोइ उनखे वरी हिकिड़ो नई तरह सां आणे करे हिन प्लेटफॉर्म ते ऑन एयर करणु दैट्स ग्रेट अच्छा ही शमन मीना साहब जेको गानो थियो उन में बि तव्हां उन में मां अच्छा उन में वरी उन जो सीन थो ॿुधायां मां कॾहिं नचो ई न आहियां ठीकु आहे मूंखे कहिड़ी ख़बर नच छा हूंदो आहे ऐं उस्ताद चयो त बाबा अची वञिणो आहे सर केॾी महिल 6 वॻे ठीकु आहे मां अची वियुमि हाणे मां वरी कोटी हिकिड़ी पाए आयुसि सफ़ा काजनि वारी मैरून कलर जी मुको बुको लॻियल त वरी डांसर वारी हुजे न उहा पाए अची मां बीठो भरिसां बीठो हुयो जेको पाण जो ॾेथो साहिब नालो शिराज खे चईं बाबा शहज़ोर उनखे चईं त भई हिनखे वठी वञिणो आहे अंदरि ठीकु आहे सही आहे मूं शहज़ोर खां पुछियो मुंहिंजो अदा ॾियो हाल वाल डांस करणी आहे मां चयो मरी वियुमि डांस मां कॾहिं कई कोन्हे हाणे वरी जंहिं महिल उस्ताद अंदरि विया राशिद हाणे एंट्री आहे बाबा अंदरि अचिजो ओचितो ईअं मां ॾिठो अंदरि विया बसि ईअं एंट्री अचण वारी अची वियो हेॾां अचो हीअं जंहिं महिल लथासीं मां चला डांस ॾाढी भली कयमि मां जो एतिरा ॾींहं किथे हुयुसि ख़बर पई मूंखे मुंहिंजो टैलेंट ई न ख़बर पई ॾाढी ज़बरदस्त डांस बि कईसीं ऐं ॾाढो मज़ो आयो हुन सॉन्ग में बि इन हवाले सां तव्हां पुछंदा ही जेको असांजे उताक जेको एक्सपीरियंस पर हिकिड़ी कॉल रिसीव कयां पोइ तव्हां ॾींदमि हेलो सलाम वालेकुम सलाम अॼु तव्हांखे बि खोड़ सारा सलाम ऐं दुआऊं हुजनि हमेशह जीअं बिल्कुलु कीअं ॿुधायो मूंखे ख़ुशी थी थिए तव्हां जॾहिं बि तव्हां प्रोग्राम में शामिल थींदा ऐं तव्हां ॿुधायो कीअं पियो लॻे अॼु जो प्रोग्राम हा इलाही सुठो हा तमामु घणी कोशिशि हूंदी आहे लाइव शो तव्हां सभिनी ईंदा ॾिसजनि ब्रेक में कंहिंजो माना लाइव शो में अक्सर मज़ो हूंदो आहे मेहरबानी थैंक यू अच्छा नए साल में काफ़ी वैरायटी वारा प्रोग्राम टेलीविजन खणी पियो अचे कीअं पिया ॾिसो हिन शइ खे केतिरो इंतज़ारु आहे
इंशाल्लाह अल्लाह कंदो कामयाबी सां ईंदा सिंधी शो तव्हांजो मेहरान चैनल हमेशह जीअं कामयाब रहंदो आमीन। तव्हां बि हमेशह जीअं ईअं अल्लाह साईं कंदो ईअं ईंदा रहंदा ऐं अॼु बिलू तव्हांजो सूट तमामु सुठो लॻी रहियो आहे ऐं मुंहिंजे भाउ जी पसंदि आहे बिलू थैंक यू सो मच। असांजी बि पसंदि आहे मुंहिंजा सभु कलर पसंदि आहिनि ऐं अल्लाह कंदो तव्हां ईअं कामयाबु हूंदा ऐं मुंहिंजी अॼु तव्हांखे इहा आहे गुज़ारिश त ॿारनि जे लाइ बि को अहिड़ो शो खणी अचो मेहरान चैनल त ये एॾी देरि कोई कयो तव्हां प्रोग्राम असांजो तव्हां को शायदि मिस थी वियो त हीअं ऐं कल बि असांजो प्रोग्राम इन हवाले सां थियो त ॿारनि जी दुनिया चिल्ड्रन टाइम्स जेको आहे उहो प्रोग्राम अचे पियो जंहिंमें ॿारनि खे इलाही एंटरटेनमेंट सां गॾोगॾु नॉलेज बि मिलंदी उन्हनि में क्वेश्चन्स जेके सवाल जवाब बि थींदा ऐं कुझु अहिड़ियूं हिस्ट्री जे हवाले सां जेको आहे हिस्ट्री जे हवाले सां बि जेको आहे उहो ॿारनि खे ख़बर पवंदी कल बि जेके ॿ कैरेक्टर्स जेके ॿारनि जी दुनिया जा असांजा चिल्ड्रन टाइम्स जा कैरेक्टर असां वटि मौजूदु हुया त उहो सभु असांजो प्रोग्राम ईंदड़ जेका साल में यकीनन तव्हां हिन ॿारनि जे लाइ इंजॉय कंदो ॾाढो सभागो तव्हां कोन ॾिठो ॾाढो सभागो ऐं राजा टेडी कोन ॾिठो तव्हां न न ॾाढो बि ॾिठोसीं उहो मज़ो आयो तमामु घणो पर छा कजे कुझु ज़िंदगी आहे न अच्छा सम्झी यकीन कुझु थोरो ॾिठो वरी ॿियो को कमु करे छॾियो या की ॿार सही सही ईअं थींदो ऐं अल्लाह तव्हां सभिनीनि खे ज़िंदगी ॾींदो ॿारनि जो वाकई दिलख़ुशि थी थैंक यू सो मच बेटा मूंखे इलाही ख़ुशी थींदी आहे जॾहिं बि तव्हां असांजे प्रोग्राम में शामिल थींदो यकीन असां जेके पहिरियूं भेणियूं हूंदियूं आहिनि को कमकार में इहो थोरो टुकड़ो ॾिसी थो ड्रामे जो या वरी किचन में बीह रहियूं या पोर्ची खाने में को कमु करणु लॻियूं या ॿार वरी कंहिं एक्सेप्ट कयो त काफ़ी शयूं मिसप्लेस थी वेंदियूं आहिनि त पर यकीन आउं ॿीहर ॿुधाईंदी जेको चिल्ड्रन्स टाइम जेको असांजो जेको ॿारनि जो जेको प्रोग्राम आहे उहो मेहरान टेलीविजन खणी पियो अचे जंहिंमें असांजो जेको आहे ॾाढो सभागो जेको आहे हिस्ट्री जे हवाले सां उन्हनि खे आखाणियूं ॿुधाईंदो असांजे जेको सिज जे हवाले सां या ओवरऑल ॿियूं जेकी हिस्ट्री आहे उन्हनि जे हवाले सां ॿारनि खे एंटरटेन कंदो हिकिड़ी नॉलेज उन्हनि खे ॾींदो माना हिकिड़ो पोर्शन असांजो इहो थी वेंदो ॿियो पोर्शन जेको आहे असांजो जेको राजा टेडी जेको आहे ॿारनि खे क्विज जे हवाले सां जनरल नॉलेज जे हवाले सां जेको आकाई ॾींदो सवाल जवाब थींदा ऐं सां वरी ॿियो पोर्शन जेको आहे एंटरटेनमेंट जे हवाले सां त ॿार जेको इलाही एंटरटेन थींदो जेके हुनमें कुझु कार्टून कैरेक्टर्स बि जेके हूंदा त ॿार यकीन उन्हनि खे इंजॉय कंदा त माना हिन लॉकडाउन जी सूरत में स्कूल्स बंदि जी सूरत में अगरि ॿार ही मेहरान टेलीविजन ते ही जॾहिं प्रोग्राम ॾिसां त हुन एंटरटेनमेंट सां गॾोगॾु हुननि खे नॉलेज मिलंदी मुनफ़रिद हिकिड़ो प्रोग्राम जेको आहे उहो इंजॉय करे सघंदा त मुंहिंजे ख़्याल में हिकिड़ो ब्रेक आहे ब्रेक वठंदासीं हिन प्रोग्राम सां ताउन कयो टपाल मेज़बान जेके ॿुधाए रिश्तनि जो मान ऐं सिंधी मेज़बानी राजवी टपाल मेज़बान चाहे आहे काॾे न वञिजो असां सां गॾु रहिजो वेलकम बैक नाज़रीन प्रोग्राम जो ताउन कयो टपाल मेज़बान जेके ॿुधाए रिश्तनि जो मान ऐं सिंधी मेज़बानी जो राज़वी टपाल मेज़बान चाहे यकीन एॾी थधि अची वई आहे सभु कुझु जेको आहे पाण खे वार्म करण जी कोशिशि करे पियो ॿाहिरि निकिरण को इलाही कतराए पियो लेज़ीनेस अची वई आहे लेकिन ही मौसम खे इंजॉय ज़रूरु करणु घुरिजे जेके गरम खाधा आहिनि उनखे बि इंजॉय ज़रूरु करणु घुरिजे काफ़ी हद ताईं मूं बि कल्ह ॾिठो त किथे किथे जॻह ते असांजे घर में जेको आहे सूप पिया ठहनि या ॿाहिरि असांजे ख़ासि तौर ते असांजी ट्रेडिशनल जेकी आहे असांजी बुसरी जेकी हूंदी आहे उहो असां जेके सियारे में इंजॉय कंदा आहियूं त इहे सभु शयूं यकीननि हुजणु घुरिजनि असां गॾो उहे बि चर्चाईंदमि जेकी शइ तव्हां पाण ट्राए कयो था त लेकिन पंहिंजे इर्द गिर्द आसे पासे में बि ज़रूरु ॾिसो त कंहिं न कंहिं असांजे पाड़ेसिरी खे इन शइ जी ज़रूरत हुजे या इवन बि उहो बि असांजी अगरि का शइ वंडे विराए खाईंदासीं उन शइ में बरकत हूंदी आहे त सियारे जे खाधनि जे हवाले सां काफ़ी सुठा आहिनि वरी घरेलू टोटका बि असां यूज़ कयूं था जीअं कफ वग़ैरह ज़ुकाम वग़ैरह बि न थिए छो त ॾिसो कोरोना बि उअं ई हिन ताईं असांजे मथां लटके पई तलवार उन जी त नॉर्मली ज़ुकाम बि थी वेंदो त हिक ॿिए खे हीअं मतिलबु क्वेश्चन मार्क वांगुरु ॾिसंदा आहियूं त छा इन परे बि ॾींदा आहियूं हा बिल्कुलु इहा सभु शइ आहे त मतिलबु खाधनि जे हवाले सां तव्हां ॿुधायो सियारे में तव्हांखे कहिड़ा खाधा वणंदा आहिनि गुड़ वारी मानी तव्हां कॾहिं खाधी आहे हा बिल्कुलु बुसरी असां शायदि चवंदा आहियूं असां बुसरी चवंदा आहियूं गुड़ वारी मानी बुसरी बि उनखे चवंदा आहिनि गुड़ वारी मानी बि चवंदा आहिनि उहा वॾे शौक़ सां खाईंदो आहियां जॾहिं बि घर हूंदो आहियां पोइ अमा ठाहे ॾींदी आहे सुबुह साण उथी करे सभ खां पहिरियां उहा ठाहींदासीं पर जेकी तव्हां हींअर थोरी ॿिनि लफ़्ज़नि में चयो पर ॾाढी भली ॻाल्हि चई आहे त तव्हां जेको खाओ था कोशिशि कयो त तव्हांजे जेके पाड़े में या पास नंढपण जो मुंहिंजो हिकिड़ो नंढड़ो वाक़ियो थो तव्हांखे ॿुधायां असांजा जॾहिं हालात ख़राब थी विया न पोइ असां वटि अहिड़ियूं शयूं खाइण जे लाइ हूंदियूं कोन हुयूं पोइ अगरि कंहिंजे पाड़े में वेंदा हुआसीं ॾिसंदा हुआसीं केरु खाए पियो पोइ उन्हनि जूं मायूं ख़बर न छा चवंदियूं परे थियूं अचनि पिया खाई न वञनि अंदरि वञी खाओ हीअं वञी खाओ हालांकि इहे कैफ़ियतूं रहंदियूं आहिनि न पोइ उहो जेको नंढड़ो ॿारु हूंदो आहे न उनखे ॾाढो ॾुख थींदो आहे वाक़ई तॾहिं चवंदा आहिनि त अगरि या त पाण नबी करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम फरमायो आहे त अगरि तव्हां सुठो खाधो ॿियनि खे नथा ॾेई सघो लिमिटेड आहे त उहो हुनजा ॿार जेके आहिनि मेवे जे हवाले सां उन्हनि फरमायो त उनजी खलू ॿाहिरि न उछलो त जेके इर्द गिर्द में पाड़े में जेके अहिड़ा ॿार आहिनि उन्हनि खे हिस न थिए उन्हनि जो दिलि रंज न थिए उहे हिकु ॾुखारा कोन थियनि जी आउं तव्हां ॾींदमि तव्हां ॿुधायो भला तव्हां सियारे जे हवाले सां कहिड़ा खाधा पसंदि आहिनि तव्हांखे
मूंखे त हक़ीक़त में मां पहिरीं बार कयो त मूंखे अचार गोश्त तमामु सुठो लॻंदो आहे, पर तरियल भिंडियूं जेके हूंदियूं आहिनि जंहिंमें ख़ासि तौर ते ॾाणूं पयल हुजनि। मुंहिंजी बि फेवरेट आहे, घर वञी हाणे बि मतिलबु अमड़ खे चवंदमि भिंडियूं तरियलियूं मूंखे, पर हिकिड़ी कॉल रिसीव करे वठां पोइ कंटिन्यू कयां। हेलो अस्सलाम वालेकुम। बिल्कुलु ठीकु ठाक ज़ैन, तव्हां ॿुधायो कीअं आहियो, हाणे तव्हांजी तबियत ठीकु आहे? जी हाणे मां पढ़ाई आहियां ऐं तव्हांजो शो बि ॾिसां। थैंक यू सो मच ज़ैन, मूंखे इलाही ख़ुशी थींदी आहे जॾहिं बि तव्हां असांजे प्रोग्राम में शामिल थींदा। छा चवणु चाहींदो शो लाइ? जेॾी महिल तव्हां महिमान इलाही तव्हां कोशिशि कंदा आहियो त असां ॾाढा सुठा घुरायूं, पर अॼु बि तव्हांजा महिमान। जी हेलो जी ज़ैन जी मां महिमाननि खे भली कॉल कंदुमि ऐं तव्हां रोज़ानी महिमाननि जे घुराइण जी। अच्छा थैंक यू ज़ैन। अच्छा ज़ैन, सियारे में कहिड़ो खाधो खाइण पसंदि आहे तव्हांखे, छा वणंदो आहे? बुसरी खाधी आहे कॾहिं? गुड़ वारी मानी जेके चवंदा आहिनि। हा ज़बरदस्त। ॿियो छा खाईंदो, छा वणंदो आहे? बेदो बॉइल करे खाईंदा आहियो? हा ज़बरदस्त, ॾाढो सुठो कंदो आहे, इलाही ज़रूरी आहे। थैंक यू सो मच ज़ैन, तव्हां असांजे प्रोग्राम थैंक यू सो मच। जी अक्सर तव्हां चयो भिंडियूं वरी उन में ॾाढो ज़बरदस्त। ॿियो छा माना गरम वारे सां जीअं हिननि चयो त जेको आहे असांखे जेको गुड़ वारी मानी खाधो त ज़ाहिर आहे इंसान खे जेको मिली वञे सो ई खाधो आहे, मिली वञे वक़्तु त उहो ई खाधो आहे। बाक़ी हाणे ज़ाहिर आहे इंसान ज़मानो सारो हले थो, कुझु शयूं आहिनि जवानी में त ॿियो हो, हाणे बुढ़ापे में बसि। अच्छा ये चेंज थींदा रहंदा आहिनि, टेस्ट बदलता रहंदा आहिनि। वाकई पहिरियों सोचंदासीं त असांखे इहा शइ इलाही वणंदी, हाणे उहो ठप कोन वणंदी आहे, या कोई साम्हूं रखे बि चवंदासीं वरी रिफाइंड करे। नंढपण खां वठी फिश दाल चांवर वणंदा आहिनि, अॼु बि वणंदा। मच्छी वणंदी, दाल चांवर कंहिंखे न वणंदा, चांवर कंहिंखे कोन वणंदा। भला तव्हां ॿुधायो सिंध जो कोई अहिड़ो घर आहे जंहिंमें राति शाम जो दाल चांवर न ठहंदा? दाल मतिलबु असां जेके ऊन्हारे में जेको राति जो, वरी सियारे में जेको ॾींहं जो थी वेंदा आहिनि, ऐं दाल चांवर चांवर इलाही रास में ज़रूर हूंदा आहिनि। भला राति जो पकोड़ा बि वणंदा आहिनि। अलाए छा वणंदो तव्हां ॿुधायो, मूंखे ख़बर पए तव्हांखे छा वणंदो। मूंखे पकोड़ा लाज़मी वणंदा आहिनि, पर इहो मूंखे ॻाल्हि सम्झ में कोन आहे त अहिड़ो कहिड़ो सिंध जो घर आहे जंहिंमें राति जो चांवरनि सां गॾु पकोड़ा न खाइजनि। पकोड़ा माना इहे सभु शइ हिकिड़ी एक्स्ट्रा वैराइटीज़ हुजण ज़रूरी आहिनि। माना असां ॾिसो हीअ बि असांजी ट्रेडिशन में आहे, चांवर दाल चांवर। माना ऐं यकीनन ॾिठो आहे काफ़ी वॾनि वॾनि जेके होटल्स में या वॾी नंढी दावतुनि में त माना एतिरा वॾा ताम हूंदा आहिनि, पोइ बि फैमिली जेके आहिनि फर्स्ट प्रायोरिटी दाल चांवर जो टेस्ट ज़रूरु कंदियूं। सोशल मीडिया ते ट्विटर ते ट्रेंडिंग हलंदी आहे न, ठीक ईअं सिंध में दाल चांवर जी ट्रेंडिंग हलंदी आहे। बहितरीन डिश आहे, जिथे बि वञो न ॿियो कुझु हुन हुजे न हुजे, असांजा जेके ॻोठनि में जेके पोड़ा रहंदा आहिनि वीचारनि जा ॾंद कोन हूंदा आहिनि न, पोइ भले कुझु बि न हुजे दाल चांवर ॾियोसि या वरी अंब चांवर ॾियोसि, हाय 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 चांवर खणी हीअं अंब रखंदो नंढा हूंदा हुआसीं न ॿुधाईंदा हुआसीं। अच्छा कुकिंग जो एक्सपीरियंस भला थियो आहे को कॾहिं कहिड़ो कैरेक्टर मिले को कुक जो तव्हांखे कोई वधि में वधि बेदो ठाहिण ईंदो आहे, बसि हाणे छा ठाहियूं, बेदो ठाहिण ईंदो आहे, चांहि ठाहिण ईंदी आहे। हाणे रिटायरमेंट खां पोइ भला कोई शौक़ु थियो आहे को घर में को कुकिंग वग़ैरह जो को करण जो कुझु त थियो हूंदो? पहिरीं ॻाल्हि आहे असीं घर में हुजूं त मतिलबु माना हाणे बि तव्हां बसि असां वही पंहिंजी फनकारी में पूरा आहियूं, सुबुह जो निकिरूं कंहिं न कंहिं शो ते या कंहिं फिल्म ते या कंहिं ड्रामे ते, पोइ शाम जो घर। अच्छा पोइ तव्हांजी फैमिली थींदी त हाणे रिटायरमेंट खां पोइ बि जेको तव्हां घर कोन आहियो केतिरा जेके सच ॿुधाइजो। न ॻाल्हि हक़ीक़त इहा आहे त 60 साल ताईं जेसि ताईं नौकिरी हुई तेसि ताईं ज़ाहिर आहे घर खे टाइम ॾिनोसीं, अञा बि ॾियूं था टाइम, पर उन्हनि खे मूं इहो चयो त जेको मूं तव्हां लाइ टाइम कढियो तव्हांखे ॾिनो, हाणे जेको बचियल टाइम आहे मुंहिंजी लाइफ जो, छो त हींअर टाइम उहो ई ग्रेवी जो टाइम आहे, इहो त मुंहिंजो टाइम आहे, इहो त मूंखे छॾियो, भला मां त पंहिंजो इंजॉय त कयां। हालांकि नाराज़ थींदा आहिनि छोकिरा, इलाही नाराज़ थींदा आहिनि त यार हाणे तूं आराम कर थोरो घर वेह, पर अंदर जो जेको फनकार आहे सो असांखे वेहण कोन थो ॾे। ॾिसो हर पंहिंजी जॾहिं लाइफ में तव्हां मुतमइन था थियो न त मूं पंहिंजो पेरेंट्स जे हवाले सां वालदेन जे हवाले सां जेको आऊं बिल्कुलु लॉयल रहियमि, मुंहिंजी ख़िदमत कयमि, वरी पंहिंजी जेकी आहे ॿी लाइफ आहे उहा स्टार्ट करे ऐं उते बि लॉयल रहियमि, उते बि मूं पंहिंजी हर जेकी रिस्पॉन्सिबिलिटी पूरी कई, पंहिंजी जॉब जे हवाले सां बि आऊं लॉयल रहियमि, पंहिंजी उते बि जेकी रिस्पॉन्सिबिलिटी पूरी कयमि।
हाणे वकीरनि मुंहिंजो थोरो वक़्तु आहे यकीनन डॉक्टर साहब जे हक़ में आहे तव्हांजो पूरो वक़्तु आहे तव्हां पंहिंजे जेको टैलेंट खे फन खे जेको आहे पूरी करे सघो था बिल्कुलु अच्छा को अहिड़ो आहे को ख्वाहिश कैरेक्टर करण जी तव्हांखे हाँ फनकार लाइ त हर कैरेक्टर जेको आहे सो नओं ई हूंदो आहे पर हिकिड़ो कैरेक्टर अहिड़ो आहे जेको अला करे अदा मुर्तज़ा मजबूर ॿुधी वठे त इहो ॿुधनि पिया उहा ख्वाहिश त आहे बल्कि कोशिशि कई हुयमि हिकिड़े दफ़ा करण जी पर उहो मौक़ो न मिलियो उहो कैरेक्टर आहे इहो जेको टीन जिन्स वारो यानी कि इहो ॾाढो शौक़ु आहे मूंखे त इहो कैरेक्टर इहो बि हिकिड़ो असांजे माशरे जो हिकिड़ो हिसो त आहे अॻियां वधाइजे बल्कि मुंहिंजे सिंधी मीडिया में घटि ई थियो आहे इहो सही सही बिल्कुलु न न यकीनन ई शइ खे जेको एप्रिशिएट करणु घुर्जे ऐं इहा बि अलाह साईं जी खलकल मखलूक आहे अची करे कीअं लॻो प्रोग्राम सुबुह मेराण में छा शॉर्ट में मैसेज ॾियणु चाहींदो अॼु त तमामु ख़ुशी थी ऐं ज़ाहिर आहे नए साल जो एंड आहे उन ख़ुशी मां इहो चवंदुसि पैगाम मुंहिंजो इहो आहे त तव्हां जेके दिलनि में नफ़रतियूं पालियो वेठा आहियो इन नफ़रतनि खे परे कयो ऐं जेतिरो बि ज़िंदगी जो वक़्तु आहे ख़ुशी सां गुज़ारियो छो त वक़्तु त तमामु क़ीमती हूंदो आहे ऐं जेतिरो ख़ुशी सां गुज़ारिजे ओतिरो बहितरु आहे पर मूंखे नथो लॻे त हिकिड़ो माण्हू जेकॾहिं थोरो अॻियां वधे थो कंहिं बि फील्ड में त उनखे माण्हू जेको आहिनि उनखे एप्रिशिएट नथा कनि हू चवंदा न इहो छो वधियो हर भाउ मिली थियणु घुरिजनि ख़ासि जॾहिं सिंध जी ॻाल्हि हुजे सिंध जे माण्हुनि जी ॻाल्हि हुजे सिंध जी ॻाल्हि हुजे त असांखे जेको हिक ॿिए खे भाउ ॿई कुल से कुल मिलाए करे या निशाना विशाना हलणु घुरिजे माना ॿुधाइणु घुरिजे त असांजे सिंध में एतिरो टैलेंट आहे ही कैरेक्टर या ही परफॉर्मेंस ही आर्टिस्ट ही एक्टिंग या ही डायरेक्शन सां करे सघूं था जी ऐं तव्हां ॾेई तव्हांखे अॼु अची करे कीअं लॻो ऐं छा चवणु चाहींदो तमामु बहितरीनु ॾाढी ख़ुशी थी ऐं जेकी बि असांजूं ॻाल्हियूं थियूं अॼोके प्रोग्राम जो हिन मतिलबु 2020 जो ही आख़िरी प्रोग्राम आहे ऐं रब ताला खां इहा ई दुआ आहे त 2021 जेको असांजी ज़िंदगीअ में अचे थो अलाह ताला असांखे उन ख़ुशियुनि सां नवाज़े ऐं वेंदे वेंदे मां हिकिड़ो नंढो मैसेज ज़रूरु ॾियणु चाहींदुमि ऐं इहा मुंहिंजी आदत हूंदी आहे मां मैसेज ज़रूरु ॾींदो आहियां मां मैसेज इहो ॾियणु चाहींदुमि त को सवाल ई अगरि तव्हांजे दरवाज़े ते अचे थो ऐं महिरबानी करे उनखे कॾहिं ख़ाली न मोटाईंदा कयो छो जो अलाह ताला तव्हांजी आज़माइश नमी रखी आहे त मूं जेको तव्हांखे ॾिनो आहे तव्हां मुंहिंजे नाले ते बिल्कुलु सही ऐं जीअं ॻाल्हि कई त माना ही कुझु ई माना बाक़ी जेके 2020 में ॾींहं रहिया आहिनि ॾियारा रहिया आहिनि उहे बि ख़ैर ख़ैरियत सां खैर वाफ़ियत सां गुज़री वञनि त ईंदड़ जेको आहे 21 जेको आहे हुनखे ग्रैंड खुले जेका सुठी दुआनि सां सुठी ख़्वाहिशुनि सां जेको असांखे वेलकम कंदासीं बाक़ी 2020 जा कुझु साल रहिया आहिनि अॼु आख़िरी ॾींहुं कोन्हे कुझु माना ॾींहं रहिया आहिनि कुझु ॾींहं रहिया आहिनि जेके आहिनि कुझु कलाक खनि रहिया चलो सभु कलाक किथे रहिया आहिनि तव्हां माना हू 20 पूरे सारे चलो थैंक यू सो मच कैलकुलेटर जे हवाले सां हिननि खे पोइ कैलकुलेटर पाणी वेही करे कैलकुलेटर केतिरो टाइम न रहियो पर बसि हमेशह ख़ुशि रहो हमेशह ख़ुशी वंटियो ख़ुशी ॾियो ईंदड़ साल लाइ बि जीअं ॻाल्हि जो नफ़रतूं जेके दिलि मां कढी छॾो ऐं मोहबतूं जेको दिलि में रखो नंढनि सां जेको शफ़क़त जो वॾनि सां जेको एतिराम जेको आहे उहो बिहेव पंहिंजी लाइफ में इनहेंस करे छॾियो ऐं जीअं त असां प्रोग्राम जो वक़्तु जेको ॼाणी ते पहुतो आहे ऐं हिन प्रोग्राम सां ताउन खे टपाल मेज़बान जेके ॿुधाए रिश्तनि जो मान ऐं सिंधी मेज़बानी जो राज़ बि टपाल मेज़बान चाहिया आहे इंशाल्लाह सुभाणे वरी मुलाक़ात थींदी तेसिताईं पंहिंजी होस्ट तेरी माण खे ॾींदा इजाज़त दुआउनि में यादि अल्लाह हाफ़िज़